अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह इलाही ॾींहंनि जी शदीद गर्मी हीट वेव खां पोइ कराची जो मौसम अॼु ॾाढो सुहिणो आहे ऐं सुबुह खां वठी जेको आहे झुड़ लॻो पियो आहे ऐं माशाअल्लाह सां हल्की हल्की थधियूं हवाऊं बि लॻी रहियूं आहिनि ऐं इलाही माण्हुनि जे चेहरनि ते अॼु मां मुर्क ॾिसी रही आहियां ऐं ख़ुशि थी रहिया आहिनि ऐं शुक्र करे रहिया आहिनि त अल्हम्दुलिल्लाह एॾनि ॾींहंनि जी गर्मी खां पोइ अॼु असांखे सुठो मौसम मिलियो आहे। ऐं इंशाअल्लाह दुआ इहा ई आहे त ईअं ई मौसम रहंदो ऐं मेटोलॉजिस्ट जो बि इहो ई चवणु आहे त भई इंशाअल्लाह हाणे मौसम बहितर ई रहंदो। बाक़ी रही प्रिडिक्शन जी ॻाल्हि त उहो पंहिंजो कमु प्रॉपर करे रहिया आहिनि, प्रिडिक्शन्स हूंदियूं आहिनि, असल कमु अल्लाह जो आहे ऐं असां जेको आहे 100% सही नथा थी सघूं सवाइ अल्लाह जी ज़ात जे, उहा ई 100% सही आहे ऐं जेको बि मालिक कंदो बहितर ई कंदो। जॾहिं वक़्तु हूंदो बरसाति थी वेंदी, पर इहा आहे त जॾहिं बि दुआ कंदा कयो, मां हमेशह चवंदी आहियां, मां रोज़ु चवंदी आहियां, जॾहिं बि दुआ घुरो बरसाति जी त ख़ैरु सलामती वारी बरसाति जी दुआ घुरंदा कयो, छो त ॿियनि जो बि असांखे ख़्यालु रखिणो आहे। सिर्फ़ु असांखे पंहिंजी एंटरटेनमेंट न घुरिजे, असांखे ॿियनि जो बि ख़्यालु करिणो आहे जिन जो घर न आहिनि, जिन जे मथे ते छांव न आहे, छिति न आहे, त उन्हनि जे लाइ बि ज़रूरी सोचणु घुरिजे त असां त पंहिंजो इंजॉय करे पंहिंजे घरनि में हलिया वेंदासीं, हुननि वीचारनि जो छा थींदो। त इन करे जॾहिं बि घुरो दुआ त ख़ैरु सलामती रहमत वारी बरसाति जी दुआ घुरंदा कयो। उनखां अलावा अॼु हिकिड़ी अफ़सोसनाक ख़बर, मिलेनियम मॉल कराची जो वॾो मॉल ऐं उन में बाहि लॻी आहे, 250 दुकान सड़ी विया आहिनि ऐं करोड़नि जो नुक़सानु थियो आहे। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह कोई जानी नुक़सानु नाहे थियो कंहिं बि क़िस्म जो, पर केॾो नुक़सानु आहे, करोड़नि जो नुक़सानु थियो आहे। दुकाननि जे अंदरि माल पियो हूंदो आहे ऐं हर कोई मतिलबु सुबुह जो उथंदो आहे, पंहिंजे रोज़गार सां वेंदो आहे, दुकान खोलींदो आहे, सॼी राति जेको आहे मतिलबु इहो ई हूंदो आहे त असां सुबुह जो वेंदासीं, सॼो ॾींहुं हण हण कंदा आहिनि ऐं शाम जो राति जो पंहिंजे घर ईंदा आहिनि, पंहिंजे बचनि वटि ईंदा आहिनि। पर हाणे सुबुह जो उथण साण ई हुननि खे इहा जॾहिं न्यूज़ मिली हूंदी त केॾो उन्हनि खे ॾुखु थियो हूंदो ऐं उन्हनि जे ॾुख में असां बि बराबरि जा शरीक आहियूं। अलाह साईं उन्हनि जी मदद करे ऐं अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। ऐं इहा जेका ग़फ़लत आहे, बिल्कुलु ग़फ़लत आहे, शॉर्ट सर्किट आहे ऐं इहा कंहिंजी ग़लती थी सघे थी, इहो असां नथा चई सघूं, पर इन्हनि थोड़ियुनि शयुनि ते बि थोरो ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। सो अॼु जेको आहे असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि, उन्हनि सां सुठी कचहरी कंदासीं ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु अॼु स्टूडियो में जेकी असां सां मौजूदु आहिनि, मां असल में उन्हनि जो तकड़ि में तारुफ़ न लिखी सघियमि, छो जो मूं वटि जेको आहे हिकदमि प्रोग्राम स्टार्ट थी वियो त मां हाणे उन्हनि जो तारुफ़ पढ़णु चाहींदमि। असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद सचल वधो, फाउंडर चेयरमैन बहार फाउंडेशन, ऑनर एट जीजल अंबर लाइब्रेरी एंड सोशल एक्टिविस्ट आहिनि, स्पेशली वर्क फॉर एजुकेशन। ऐं उनखां अलावा असां वटि डॉक्टर केवल आसूदाणी ते मौजूदु आहिनि, जेके वेट डॉक्टर आहिनि, जिन खे असां जानवरनि जो डॉक्टर चवंदा आहियूं ऐं स्पेशलिस्ट आहिनि, पखियुनि जो इलाज बि कंदा आहिनि, जीअं ॿिलियूं थी वियूं, कुता थी विया, ऐं जेके बि घरनि में रखनि था त ख़ासि करे उन्हनि जी केयर कीअं कजे, उन्हनि खे कहिड़े क़िस्म जी वैक्सीनेशन्स हणाइजनि ऐं छा हुननि खे खाधो पीतो ॾिजे, त इन हवाले सां असां डॉक्टर साहिब सां ॻाल्हाईंदासीं। सो ॿिन्हिनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबु, कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? अमां अलाए तव्हांजो नालो सही खयों अलाए न खयों? न सही आहे, मोहम्मद सचल वधो। हा, छो जो अच्छा मज़े जी ॻाल्हि त हूअं त ॾिसो अल्हम्दुलिल्लाह सिंध में रहूं था, केॾा मतिलबु केॾियूं ज़ातूं आहिनि ऐं ॻाल्हाइण वारा सिंधी सभु पंहिंजा ई आहिनि, पर कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ थींदो न, नई नई ज़ात ॿुधण में ईंदी आहे। हाणे वधो मां पहिरियों दफ़ो ॿुधी आहे, आसूदाणी बि मां फस्ट टाइम ॿुधी आहे। सो सुठो लॻंदो आहे जॾहिं डेली बेसिस ते असांजे प्रोग्राम में नई नई पर्सनैलिटीज़ ईंदियूं आहिनि, इलाही कुझु सिखण खां त मिलंदो आहे, पर ज़ातुनि जी बि ख़बर पवंदी आहे। सो वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी, जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आया आहियो। सर, सभिनि खां पहिरियां तव्हां सां सवालु करणु चाहींदसि त अॼुकल्ह जे डिजिटल दौर में हिकु लाइब्रेरी जी अहमियत ऐं इफ़ादियत घटिजी न आहे वई? तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन हवाले सां?
लाइब्रेरी जी जेका अहमियत आहे न उहा कॾहिं बि घटिजी नथी सघे, छो त लाइब्रेरी हिन डिजिटल दौर में बि जेको बि तव्हां फेसबुक ते या ॿियनि शयुनि ते जॾहिं ॾिसो था त उहो इल्मु असां किथां आणींदासीं, जॾहिं पढ़ंदासीं त असांखे ईंदो न। बिल्कुलु। हाणे पढ़ण जे लाइ जेको आहे लाइब्रेरी ॾे तव्हांखे वञिणो पवंदो, उतां जेका ॼाण मिलंदी उहा मौसर ॼाण आहे। असां वटि ॾिसो जेको सोशल मीडिया स्पेशली उहा तमामु घणी हले पई थी, उनजो माण्हू इस्तेमालु कनि था, पर उनजो ग़लति इस्तेमालु बि थिए थो। हाणे ग़लति इस्तेमालु ईअं थो थिए त माण्हू ख़राबु ख़बरूं, ग़लति ख़बरूं, माना बग़ैर सोचे सम्झे ख़बरूं रखनि था, उन सां बजाए जो शऊर वधे उहो अञा घटि थिए थो, माना उन ते एतबार घटिजी वियो आहे। हाणे असां जंहिं समाज में रहूं था, सोशल मीडिया जे ॻाल्हियुनि ते माण्हू एतबार घटि था कनि। हाणे जेकॾहिं जीअं डॉक्टर साहिबु जहिड़ो माण्हू या जीअं ज़ुल्फ़कार हाले पुटो जहिड़ो माण्हू या अहिड़ा जेके कुझु माण्हू आहिनि जेके समाज में सही ॻाल्हि रखनि था, उहे माण्हू जॾहिं उन्हनि जी ॻाल्हि अचे थी त सभु उन ते एतबार करण लाइ तयारु हूंदा, ऐं उहो अहिड़ा माण्हू कॾहिं बि उहो घटि वारी माना बग़ैर सोच वारी ॻाल्हि रखंदा बि न आहिनि। त उनजे करे जेको इल्मु आहे न उहो जेसि ताईं असां पढ़ंदासीं न, ऐं हिन तव्हां बे पंहिंजा हिते ख़ज़ाना पिया आहिनि, पर उनजी टेक्निक्स अञा असां वटि असांजे मुल्क में अञा राइज न आहिनि। सही सर, AI जो दौर आहे, दुनिया अॻिते निकिरंदी थी वञे, तव्हांखे छा थो लॻे त असां अञा केतिरो पोइ ते आहियूं ऐं असांखे केतिरो टाइम लॻंदो अॻिते वधण में? ॾिसो, जेकॾहिं असांजा जेके मुल्की वसीला आहिनि उन्हनि में त असां 100 साल पोइ ते आहियूं। सही। पर जॾहिं दुनिया तरक़ी कंदी आहे न, ऐं दुनिया जा जेके फ़ाइदा आहिनि उहे असां ताईं डायरेक्ट ईंदा आहिनि। उनजा भले ॼाणूं न हुजऊं, पर जेकॾहिं मिसाल तव्हां गाॾी हलाइणु नथा ॼाणो, पर तव्हां गाॾी ख़रीद करे सघो था न। सही। गाॾी ख़रीद करे सघो था, गाॾी कंहिं ठाही हुई उहा अलॻि मामिलो आहे। गाॾी हलाइण जे लाइ जॾहिं तव्हां वटि पंहिंजी गाॾी अची वेंदी त पोइ तव्हां कोशिशि कंदव त मां उनखे ड्राइव कयां, सिखां। उन सिखण खां पोइ तव्हां उनजा माना बेनिफिशरी थी वेंदव, तव्हां हलाइण बि ॼाणे वेंदव, वरी उन जूं पोइ जेके ख़ामियूं ख़राबियूं सुठायूं जेके आहिनि उहे बि उन जूं ॼाणे वठंदव। सही। त इन जे करे जेको डिजिटल जेको दौरु, जेको साइंसी दौरु, तरक़ी याफ़्ता दौरु जेको सॼी दुनिया में जॾहिं तरक़ी कंदो त असां ताईं बि उनजा असर अची वेंदा, उनजा बेनिफिशरी असां ज़रूरु थींदासीं। पर जीअं असांखे वञणु खपे ओड़ी असां वटि न तालीमी सिरिश्तो आहे, ऐं न असां हिकिड़ो पसमांदा मुल्क जे तौर ते सुञाता वञूं था न। असांजी मैशत, असांजी तालीम इन तरफ़ तमामु घटि तवजो ॾिए थी त असां अहिड़ी तालीम सिखूं। असां वटि ज़रूरत आहे, मतिलबु हाणे जेको आहे न, जेका असां हीअ तालीम हासिलु था कयूं उहा असांखे कंधु खणी जीअण जहिड़ो कोन थिए। इहा बसि माना हिते तालीम पढ़ाइण जो ख़बर अथव मक़सदु माण्हुनि खे इहो हूंदो आहे त तालीम पढ़ाए था नौकिरी कयो। ऐं नौकिरी कहिड़ी, असांजो जेको ॿाराणी जो माण्हू आहे उहो पटे वाले खां वठी चवंदो पटे वालो थिया, सिपाही थिया, ॿी नौकिरी न मिले त वञी मास्तर थिए। त अहिड़े नमूने सां असांजी जेका माण्हुनि जी नफ़्सियात हिते बीहारी वई आहे न, तालीम जा वॾा फ़ाइदा आहिनि। जेका रोशनी ॾींदी आहे, जेका शऊर ॾींदी आहे, उहा तालीम असां वटि थिए ई कोन थी। उहा तालीम असां मुंहिंजी अमड़ पब्लिक लाइब्रेरी मां हासिलु करे सघूं था, छो त उते असां वटि किताबनि जा जेके ज़ख़ीरा आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा आहिनि। उते जॾहिं तव्हां को बि ज़हन ठाहे ईंदव न, तव्हां उतां चॉइस कंदव, अचे त मां हीअ किताबु पढ़ां, मूंखे हीअ शइ सिखणी आहे, उनजे लाइ तव्हांखे उहे शयूं मिलंदियूं। सही। हिते जेका स्कूल जी तालीम आहे उहा सिर्फ़ु असांखे अख़बार पढ़णु, किताब पढ़णु सेखारे थी, पर इंसान थियण जे लाइ जेको आहे न असांखे मुख़्तलिफ़ किताब पढ़णा पवंदा। हक़ीक़त ॻाल्हि आहे, इंसान थियण जे लाइ जेको आहे न तव्हांखे वाक़ई डिफरेंट किताब बि पढ़णा पवंदा, डिफरेंट माण्हुनि सां बि मिलणो पवंदो, उन्हनि खां बि तव्हांखे इलाही कुझु एजुकेट थियणो पवंदो। ऐं ईअं ई थींदो आहे त जॾहिं बि असां कंहिंसां मिलंदा आहियूं, कंहिंजी का ॻाल्हि असांखे वणी वेंदी आहे, कंहिंजो स्टाइल असांखे वणी वेंदो आहे, असां उन मां सिखंदा आहियूं, असां मुतासिर थींदा आहियूं माण्हुनि मां। त ईअं ई माण्हू हिक ॿिए खां एजुकेट थींदो आहे। सो डॉक्टर साहिबु, तव्हांजो जेको पेशो आहे माशाल्लाह, जानवरनि खे तव्हां ट्रीट कंदा आहियो, ऐं ॿिलियूं आहिनि, उन में डॉग्स आहिनि, पैट्स आहिनि हर क़िस्म जा, त
त सभिनि खां पहिरियां त इहो मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त इन फील्ड में तव्हांजो अचणु कीअं थियो ऐं जानवरनि जो ई डॉक्टर छो तव्हां चूज़ कयो त मूंखे थियणो आहे? इहो तव्हां एक्सीडेंटली चई सघो था। अच्छा। बेसिकली नंढे हूंदे वटि हिकिड़ो शौक़ु हूंदो न ॿार जो, मूंखे डॉक्टर थियण जो शौक़ु हो। MBBS में को मसइलो थियो, का रीज़न थियो जंहिं करे उहो मुंहिंजी एडमिशन, मुंहिंजो बेसिकली डिस्ट्रिक्ट असांजो जेको दादू, अच्छा अच्छा त सही। उन वक़्तु मुंहिंजो तलको आहे थाणो बुलाखान। हाँ 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 थाणे बुलाखान जो जेको ॿार पढ़ंदा मतिलबु एज ए डॉक्टर लाइ MBBS करण लाइ असांखे चांडका में एडमिशन थींदी। सही। त मूं बि अप्लाई कयो, जॾहिं चांडका में परसेंटेज मुंहिंजी हुई, पर मुंहिंजो डोमिसाइल जो मसइलो को थियो, रहिजी वियो, बाबा जो डोमिसाइल कोन्ह ठहियो, सिर्फ़ु पंहिंजो डोमिसाइल। त हुननि बजाए मूंखे भई तव्हां डोमिसाइल जमा करायो, त हुननि मुंहिंजी रिजेक्ट करे छॾी एडमिशन। पोइ मां वरी कोर्ट वग़ैरह में कोन्ह वञी सघियुसि, कुझु मसाइल अहिड़ा हुआ, मसाइल कोन्ह थी सघिया। पोइ वरी मां बाबा कारोबार कंदो, वरी बाबा चयो हलो कारोबार कयो, तव्हां त एडमिशन त आई कोन्ह थी। वरी हिकिड़ी कावशी अख़बार में आयो, अख़बार में ॾिठो त भई डॉक्टर थियो, वेटनरी डॉक्टर थियो। हाणे ज़हन में उहो डॉक्टर थियणो आहे। बाबा इजाज़त ॾिनी, बाबा चयो तव्हां पढ़ण जो शौक़ु आहे, तव्हां पढ़ो, मसइलो कोन्हे। अप्लाई कयोसीं, दाख़िला थी वई, सम्झो एक्सीडेंटली वरी माण्हुनि जे डॉक्टर मां फ्री जानवर जो डॉक्टर थी वियासीं। पर मां तव्हांखे ॿुधायां त इहो बि ॾाढो सवाब वारो कमु आहे। बिल्कुलु। पखियुनि जी, जानवरनि जी ख़िदमत करणु, उन्हनि जे ज़ख़्मनि ते मरहम हणणु, डॉक्टर साहब इहो इलाही, मां सम्झां थी त शायदि इंसाननि खां वधीक इहो सवाब जो कमु आहे। इवन वेटनरी डॉक्टर, तव्हां ॾिसो हिकिड़ो डॉक्टर माना सभु मर्ज़ असां सभु वन न आहियूं। तव्हां अखियुनि जो डॉक्टर बि असां, दिलि जो डॉक्टर बि असां, ज़ाहिर आहे। जे मतिलबु ऐं माण्हुनि ऐं जानवर जे डॉक्टर में, ऐं जानवर जी डॉक्टरी ॾुखी आहे बनस्बत माण्हू हुजे। माण्हू हिकिड़ो आहे सिंगल, उनजी जेका बि बायोलॉजी पढ़ंदो, माना फार्मोकोलॉजी, एनाटॉमी, हिकिड़े सिंगल माण्हू जी। हेॾां त भई उठ जी अलॻि, बकरी जी अलॻि, मेंह जी अलॻि, तव्हांजे घोड़े जी अलॻि, कुते जी अलॻि, ॿिली जी अलॻि। त इलाही वॾो जेको आहे ॿुधाए बि सघे थो न, तकलीफ़ ॿुधाए सघे थो, जानवर ॿुधाए कोन। इहा डॉक्टर जी एक्सपर्टीज़ हूंदी त असांखे दोस्त थियणो पवंदो आहे, त उहो असीं उनजी ॿोली सम्झूं था। पोइ जॾहिं असां डॉक्टर थी वियुसि मतिलबु, त पोइ मूं वरी उन तरह सां मतिलबु तमामु क्लोज़ थी वियासीं न, माना दिलचस्पी उन में वरिती। त हाणे मतिलबु सम्झो जहिड़ी असांजी ॿोली उनजी सम्झूं था, जॾहिं असां मरीज़ अचे थो असां सम्झूं था तकलीफ़ कहिड़ी आहे, त ॿुधाए सघे कोन थो। इहा डॉक्टर, जानवर डॉक्टर, सुठो जानवर डॉक्टर, त उनजी स्पेशल इहा हुजणु बि खपे। सही ॻाल्हि आहे। अच्छा, पोइ उनजे लाइ तव्हांखे फर्दर स्टडी बि करणी पई हूंदी, कुझु तव्हांखे ॿाहिरि वञी बि तव्हांखे कुझु? न, ऐं ॿाहिरि मतिलबु ॿाहिरि आऊं त कोन वञी सघियुसि। हूअं त असां वटि त हाणे जीअं असांजी ॻाल्हि कई, दुनिया तव्हां ॿुधायो पियो त दुनिया AI तरफ़ पई वञे। हाणे त AI में इलाही थी वियो। तव्हां ॿुधायो असां वटि अञा बि उहो ई डॉक्टर वन एंड ऑल दुनिया में। तव्हां वटि जॾहिं वेटनरी में वेंदा न, त उते अखियुनि लाइ अलॻि मिलंदो, तव्हांखे बोन्स लाइ अलॻि मिलंदो, मतिलबु मुख़्तलिफ़ डिज़ीज़ लाइ अलॻि डॉक्टर जो अलॻि स्पेशलाइज़ थिए थी। ऐं उते असां वटि थोरो पेट्स जो रुझान एतिरो कोन्हे जेतिरो फॉरेन में, त उते आहे। पर असां वटि अञा बि ऐं सिर्फ़ु डॉक्टर ऑफ वेटनरी मेडिसिन DVA में असांजी डिग्री थींदी आहे, उहा मां कई। उन खां पोइ फर्दर घर जा हालात इहा त बसि पोइ रोज़गारु करिणो पियो, त पोइ वधीक पढ़ियासीं कोन। पर मुंहिंजो किताबनि सां शुरू खां वठी मूं वटि 2-2 हज़ार किताब पंहिंजा, वरी घर ठारायोसीं, हुन में डिस्टर्ब थी वियासीं। पढ़ण जो शौक़ु शुरू खां वठी मूंखे बि रहियो। मूंखे शौक़ु हो, तव्हांजी लाइब्रेरी ठाही त मूंखे लाइब्रेरी ठाहिण जो शौक़ु हो, पर उहो हिजरत कईसीं, मुख़्तलिफ़ घर शिफ्ट थिया, त उहो करे कोन सघियुसि। किताबनि सां लॻाओ, ऐं किताबनि ई मूंखे बहितर माण्हू बि ठाहियो, बहितर डॉक्टर बि ठाहियो। बिल्कुलु सर। बुक्स त मां चवां थी त तव्हांजा बेस्ट फ्रेंड्स आहिनि। हाणे यूरोप में अॼु बि इहो ई कल्चर आहे सर, त माण्हू काॾे बि ट्रैवल करे थो, चाहे वॉक करे थो, जॉगिंग करे थो, पंहिंजा हेडफोन्स कन में लॻा पिया, तव्हांजो बुक तव्हांजे हथ में आहे, चाहे वो पार्क में ही छो न वेठो हुजे। बेहतरीन दोस्त किताब ही बेहतरीन दोस्त आहे किताब। जेकॾहिं असां इन शइ खे सम्झूं ऐं पढ़णु स्टार्ट कयूं। बिल्कुलु, किताब जेको आहे न फ्री जो दोस्त आहे असांजो, को बि ख़र्चु नथो घुरे, को ख़र्चु नथो घुरे। ॿियो जेकॾहिं दोस्त सां गॾु खणी हलंदासीं त उनखे हुनखे मानी खाराइणी पवंदी या हुन सां कचहरी करणी वक़्तु ॾियणो पवंदो। हीउ अहिड़ो दोस्त आहे जो सिर्फ़ु तव्हांखे ॾिए थो, वठे कुझु कोन थो, वठे कुझु कोन थो। बिल्कुलु तव्हांखे ॼाण जा खज़ाना ॾिए थो। वरी तव्हां हुन में चॉइस कयो, मूंखे हीअ शइ खपे थी, मूंखे हीअ शइ हिन जेतिरी हीअ सम्झो हिकिड़ी हीरनि जी खाण आहे हिकिड़ो किताब, उनखे जेतिरो तव्हां खोलींदा वेंदव न त तव्हांजा प्रॉब्लम जेको आहे सॉल्व कंदो वेंदो, तव्हांखे ॿुधाईंदो वेंदो त समाज में रहिबो कीअं आहे, जीअबो कीअं आहे,
ॿियनि जे लाइ जेको आहे सो आसानियूं कीअं पैदा कबियूं आहिनि। इंसानु बेसिकली हिक ॿिए जे लाइ आसानियूं पैदा करण जे लाइ असां अशरफुल मखलूक़ात जेको असांखे चयो वञे थो न, उनजी पहिरीं वजह इहा ई आहे त असां हिक ॿिए जे लाइ आसानियूं पैदा करियूं। इहो ई सुवालु जेको अॼु माना असां वटि तालीम जे घटिताईअ जो समाज में तव्हांखे नज़र ईंदो त असां हिक ॿिए जा पेर कढण वारा छो थिया। बिल्कुलु। जेकॾहिं असां वटि दुरुस्त तालीम हुजे, बिल्कुलु ऐं सही तालीम हुजे, असांजा किताबनि सां शौक़ु हुजे, असां किताब पढ़ियल हुजूं त असां हिक ॿिए जा दोस्त हुजूं न, हिक ॿिए जी तकलीफ़ सम्झी सघूं। जीअं डॉक्टर साहिबु चयो न त असां जानवरनि जी ॿोली सम्झी वेंदा आहियूं त हिन जी कहिड़ी बीमारी आहे। हालांकि हक़ीक़तनि इहे अथव, मां पाण उस्ताद रहियो आहियां त माण्हू बि ईअं अथव, माण्हूअ जी परेशानी, माण्हूअ जो ॾुख सुख सॼो उनजे चहिरे ते आया हूंदो आहे, बसि उनखे ॾिसण वारो हुजे, पढ़ण वारो हुजे। जेकॾहिं तव्हां उनखे बग़ैर ॾिसे सम्झे ऐं पढ़ी वञो था त इहो इल्मु जेको आहे किताबनि मां ईंदो, सम्झ न। उहो असां पढ़ंदासीं त असां हिक ॿिए जी तकलीफ़ूं बि दूर करे सघंदासीं, हिक ॿिए जे लाइ आसानियूं पैदा करे सघंदासीं। किताब दोस्त माण्हू जेको न, किताब दोस्त माण्हू उहो इंसान दोस्त बि हूंदो, छो इल्मु जेको न माण्हू हिकिड़ो शऊर ॾिए थो, इल्मु ई माण्हू खे ॿुधाए थो सही छा आहे ग़लति छा आहे। तव्हां ॿियनि लाइ आसानियूं पैदा कयो, तव्हां लाइ कुदरती नेचर तव्हांजे लाइ ॿियूं आसानियूं पैदा कयो। इहो हिकिड़ो माना जेको सम्झो त इनडायरेक्ट डायरेक्ट प्रोपोर्शनल चवंदा आहियूं न, हीअं कबो त हीअं थींदो, लाॻापियल हिक ॿिए सां लाॻापियल आहे। तव्हां बहितर कयो, तव्हां पॉज़िटिव हुजो न ज़िंदगीअ में त तव्हां सां शयूं पॉज़िटिव थींदियूं। बिल्कुलु। तव्हां नेगेटिव हुयो त तव्हां सां शयूं नेगेटिव। अच्छा, अॼुकल्ह त हुए बि मां हिकिड़ी शइ नोटिस कई आहे, पॉज़िटिविटी ख़तमु थी चुकी आहे इंसाननि मां। नेगेटिव एॾा थी विया आहिनि माण्हू, नेगेटिव वाइब्स बि ॼण भरिसां खां ईंदियूं आहिनि। शायदि मुआशरे जे अंदरि एॾी नेगेटिविटी फैलिजी वई आहे जो हर शइ असांखे नेगेटिव नज़र ईंदी आहे। तव्हांजो हिन बारे में छा ख़्यालु आहे? ॿ टे शयूं आहिनि, ॾिसो न, नेगेटिविटी जा जेके नुक़सान आहिनि न, उहे बि त असां ई भोॻियूं था न। नेगेटिविटी जंहिं बि माण्हूअ में, हिते असां वटि कूड़ एतिरो फैलायल आहे त तव्हां जॾहिं तव्हां अहिड़ी का ॻाल्हि कंदव न, साईं ख़रीद थियल आहे, साईं हे लफ़ाज़ी थो करे, साईं इन खां पोइ ॾिस हीअं करे छॾींदो। हा, न बि हुजे उहो, पर तव्हां कंहिं बि माण्हू ते तॾहिं ब्लेम कयो जॾहिं तव्हांजो उन सां अहिड़े क़िस्म जो वास्तो पियो हुजे न। सही। असां मिसाल जीअं असां हिक ॿिए खे ॼाणूं न, ऐं मां उन माण्हूअ जे लाइ कमेंट्स पास कयां त न साईं अहिड़ो हूंदो, अहिड़ो आहे, त इहा बि जेका सभ खां ख़राबी जेका आहे न, जंहिंजे मुतलिक़ असां ॼाणूं न उनजे मुतलिक़ असां फ़ैसिला ॾियूं वेही, त इहा माना नेगेटिविटी शामिलु थिए थी उन में। ऐं नेगेटिविटी जंहिं बि माण्हू वटि ईंदी आहे न, त उहो माण्हू सही सोचे नथो सघे, उन वटि उहा ई शइ ईंदी, हमेशह वो नेगेटिव ई सोचींदो। हा, सही ॻाल्हि आहे। मां चवंदो आहियां त जिते बि नेगेटिविटी बि हुजे न, मां पंहिंजे पर्सनल दोस्तनि में वेहंदा आहियूं त उन चवंदा आहियूं त बाबा बुराईअ में बि का चङाई ॻोल्हियो। सही ॻाल्हि आहे। जिते बुरो थिए थो न, उते का चङाई ॻोल्हियूं, उन मां उते चङायूं आहिनि, ईअं न त न, उते चङायूं आहिनि, पर उन्हनि खे उन्हनि जे साम्हूं रखण जो अंदाज़ असांजो जेकॾहिं बहितर हुजे त असां नेगेटिविटीअ खे घटि करे सघूं था। सही। पॉज़िटिव सोच हूंदी न, पॉज़िटिव जॾहिं सोच हूंदी तव्हां ॾिसंदो ई पॉज़िटिव न, तव्हांखे नज़र ई शयूं पॉज़िटिव। ॾिसो कहिड़ो बि कमिरो अंधेरो हुजे, पर जेकॾहिं असां लाइट जस्ट ईअं लाइट कंदा त पॉज़िटिविटी ईअं ई आहे। केॾी बि नेगेटिविटी हुजे, पर जेकॾहिं हिकिड़ो सुठो पॉज़िटिव माण्हू आहे, माहौल ठाहे सघे थो, पॉज़िटिव माहौल ठाहे सघे थो, पर पॉज़िटिविटी हुजे माण्हू। ऐं वाइब्स तव्हां जेका ॻाल्हि कई ॾाढी ज़बरदस्त आहे, त इलाही हिन बारे में मुंहिंजो ॾाढो पढ़ण जो हिकिड़ो शौक़ु रहियो न, त जेकॾहिं पॉज़िटिव वाइब्स हूंदियूं न त शयूं बहितर थियणियूं। तव्हांजे माहौल में जिते तव्हां रहो था, जेकॾहिं तव्हांजी वाइब्स पॉज़िटिव न त तव्हांजे लाइ मुश्किलातूं पैदा थींदियूं। साईं ॻाल्हि कई, हक़ीक़त बि आहे, मुंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो आहे। नोटिस कई आहे, सीरियसली मां तव्हांखे ॿुधायां, पॉज़िटिव वाइब्स ईंदे ईंदे हिकदमि नेगेटिव वाइब्स थी वेंदियूं आहिनि, पोइ हिकदमि मूंखे झटको लॻंदो, मां चवंदी छा थी कयां आहियो, मां हिकदमि सही हिकिड़ी शइ सोचे सोचे वरी मां इहो मतिलबु छा थी सोचां, इहो थींदो आहे।
इहो थिए थो अॼुकल्ह अलाए छो इहा न पर शइ उते उहो मुंहिंजो ॾिस न मुंहिंजो चवणु मक़सदु जेतिरो मूं सिखियो लाइफ में त जीअं इंसान भई हिकिड़ा ॿ ढॻा आहिनि इंसान जे अंदरि हिकिड़ो पॉज़िटिव हिकिड़ो नेगेटिव हाणे तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां कंहिंखे वधीक खाधो था खारायो ताक़तवर कंहिंखे था कयो पॉज़िटिव खे या नेगेटिव खे तव्हांजी अंदर में इंसान जे अंदर में ॿई क़ुवतूं आहिनि ॿई क़ुवतूं आहिनि कहिड़ी क़ुवत खे तव्हां ज़्यादा बहितर सही फीड था ॻाल्हि उहो कयो पंहिंजे हथ में आहे फीड केतिरो था कयो कहिड़ी सही। क़ुवत तव्हां नेगेटिव क़ुवत खे फीड कंदव त तव्हां सॼो ॾींहुं सॼो ॾींहुं तव्हांजे हा, आसपास बि negativity नेगेटिव हूंदी, अंदर में बि नेगेटिव ॿाहिरि बि हर शइ में बुराई नज़र ईंदी इहा आहे हर शइ में इहो बि ख़राबी नज़र हिकिड़ो ईंदी नेचुरल प्रोसेस अथव सही तव्हां ॻाल्हि कहिड़ी क़ुवत खे मज़बूत था कयो पंहिंजे त इन इहो तव्हां सोचो तव्हां कॾहिं बि चओ था न लेकिन पॉज़िटिव ईंदो ई कोन छो ईंदो जेकॾहिं तव्हांजी उहा क़ुवत मज़बूत हूंदी पॉज़िटिव क़ुवत मज़बूत हूंदी त तव्हां न बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इहा अलाह ख़ैर कंदो अच्छा सर तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी तंज़ीम बहार फाउंडेशन जेका आहे उन जा कम कहिड़ा आहिनि सर कम त सिंधीअ चवंदा आहिनि सभु भलाईअ जा कम असां करणु चाहियूं था पर असांजा ख़ासि तौर 4-5 कम जेके आहिनि जिन ते साईं बि असांखे ॾिसंदो रहंदो आहे असां अक्सर जेको आहे उहे कम करियूं था हिकिड़ो त सभ खां पहिरियों तालीम जे वाधारे ऐं सुधारे लाइ असां हिकु सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां जेके ॿार कंहिं बि वजह सां न पढ़ी सघिया आहिनि उमिरि वॾी थी वई अथनि या उन्हनि जा हालात सही न आहिनि ऐं नंढनि कंहिं जॻहियुनि ते होटलुनि ते उते उते मज़दूरी कंदा हुया उन्हनि ॿारनि खे आउं पढ़ायां थो अच्छा माशाल्लाह हा धणी बख़्श बिरोही ॻोठ में उहो स्कूल क़ाइमु कयो आहे उते मूं वटि तक़रीबन 210 जे क़रीब अहिड़ा ॿार नियाणियूं आहिनि जेके ईअं न पढ़ी सघिया आहिनि उनखे असां पढ़ायूं था माना इहो हिकिड़ो पहिरियों त अमली कमु तव्हांखे ॿुधायूं था त उन्हनि जी देखभाल करणु वरी जेको आहे उन्हनि जे लाइ मेडिकल कैंप्सूं इहे सभु इहे कंदा आहियूं त जीअं उहे सिहतमंद उनखे थोरो माहौल अहिड़ो ॾिजे जेको हू घरनि में नाहे हिते स्कूल में उनखे अहिड़ो माहौल ॾिजे त मां उस्तादनि खे बि उते ट्रेन करे चवंदो आहियां त बाबा तव्हांजो ॿारु असांजो ॿारु जॾहिं पंहिंजे घर में वञे त उहो निरालो हुजे उहो मुख़्तलिफ़ हुजे उहो जॾहिं पेरेंट्स सां बि ॻाल्हाए त उनखे ख़बर पए त मुंहिंजो ॿारु स्कूल वेंदो आहे पर जे ईअं न त उहो वञे ॿारु ऐं बैग उछलियो ऐं सभु शइ कई वरी जेको आहे खेॾण में लॻी वियो त जेको रिस्पॉन्स ईंदो आहे न उहो नज़र ईंदो आहे अहिड़ी कोशिशि कयूं था त असां माण्हुनि में उन्हनि खे इख़लाक़ सां गॾु अहिड़ी तालीम ॾियूं जो हू पास करण खां पोइ कुझु पाण करे सघे माशाल्लाह माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे मां अमली तौर ते असां वटि केॾे बागड़ी बिरादरी ॿिया टाइम उन्हनि खे लेक्चर कंदा आहियूं त बाबा पिनो न कमु करियो ॾाढी सुठी ऐं उन में यकीन कयो असां एतिरा कामयाबु थिया आहियूं जो केतिरियूं मायूं मां तव्हां कॾहिं अचो तव्हांखे मिलाए बि सघां थो उहे त उहे माण्हू कॾहिं के पखी विकिणंदा हुआ या उनखे छॾे करे उनखे असां कमनि सां लॻायो उहे कम सां थिया आहिनि पंहिंजो ई कमु कनि था पंहिंजे घर बचनि जी रोज़ी खणी वञनि था असांखे दुआऊं ॾियनि था उनखे रोज़गार कराइण में उन्हनि जी आसानियूं पैदा कयूंसीं किथे मिसाल छड़ो ज़मानत बि चयोसीं बाबा हिनखे ॾे अदा असां ज़िमेदार आहियूं तॾहिं बि अॻिले जो कमु थी थो वञे न त उहो माना ख़ुशि थी थो वञे ॾाढो सुठो कमु सर इहो त मां चवां थी त ॾाढो बहितरीनु कमु था कयो पिया जो हिकु ॿार खे तव्हां एजुकेट था कयो बिल्कुलु इहो असांजो पहिरियों कमु आहे इहो सम्झ एजुकेशन फस्ट टॉप ते आहे उन खां पोइ हीउ जेको वतन आहे न हीअ जेका धरती आहे उनखे असां रहण लाइक़ु बणाइण जे लाइ जेके माहौलियाती जेके तब्दीलियूं आहिनि न जेके ख़तरनाक मुल्क आहिनि 10 उन्हनि 10 में असांजे पाकिस्तान जो शुमार आहे ऐं उनखां सभ खां वरी ख़राबु जेको सूरत हाल आहे उहा सिंध जी आहे तव्हां ॾिठो हीअ जेका गुज़िरियल साल जेका 22 में 21 में जेका बोर्ड आई उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं उहे स्कूल ठही न सघिया आहिनि अञा ताईं सही था चओ ठीकु आहे न सॼो जेको सिस्टम हो न साईं जेको तबाह थियल आहे न उहो उअं ई तबाह आहे उनजे करे शयूं असां वण साईं ॾिठो आहे असांजो त असां वण सॼी सिंध में कुझु माण्हुनि खे हिमथायूं था कुझु माण्हुनि खे जीअं हिते हाणे शहर में ख़ासि तौर कराची जी सूरत हाल तव्हां ॾिसो न मिसाल तव्हां अॼु जीअं अचण था चयो त बाबा अॼु ख़ुशि आहियो त अॼु मौसम भली आहे पर पोयां ॾींहं तव्हां जेके ॾिठा ऐं गुज़िरियल 50 साल खां कराची में रहां थो कराची जी सूरत हाल अहिड़ी न हुई कराची जी सूरत हाल साईं बूंदाबादी हूंदी हुई हर वक़्तु
मौसम सम्झो न सुठो तव्हां हिन हुयो। गाॾीअ में हुतां लहंदो तव्हां भिॼी अचो वरी ॿिए में चढ़ंदो वरी सुक हूंदी यानी अहिड़ी मौसम कराचीअ जी जो हिननि पीरियडनि में कोयटा जा हितां हुतां जा माण्हू स्पेशल हिते रहण ईंदा ईंदा आहिनि, हुआ गर्मी कराची वधि वधी वई ईंदा आहे आहिनि, गर्मी दर्जो वधी वियो आहे इन करे हाणे उनजी वजह इहा आहे माहौलियाती जेको त असां वटि जेके तरक़ियाती शयूं थियूं आहिनि न उतां वण वढिजी विया आहिनि सभु बिल्डिंगूं ठही वियूं वॾियूं वॾियूं। बिल्डिंगियूं ठही वियूं आहिनि ऐं सरकार जेका आहे नाले में त सभु शयूं चवनि था त असां हीअं करियूं था पर तव्हां यकीन कयो रोडनि सां जेके ख़ासि तौर मुस्तफ़ा कमाल साहिब जे दौर में जे कराचीअ में वण लॻाया विया सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ उहे इलाही वण माहौल दुश्मन हुया बिल्कुलु अॼु बि अॼु ॾींहं ताईं उन्हनि मां जान नथी छुटे अॼु बि तव्हां उन में अंदाज़ो कयो उन में पखी बि नथो वेहे कोनोकार्पस जेको आहे जंहिंखे चऊं था सम्झो उन में अॼु बि पखी बि नथो वेहे उनखे कटराइजे थो ऐं उहो ज़मीन जो पाणी बि चूसे थो ज़मीन जो पाणी चूसण सां असांजो जर हेठि हलियो वियो आहे अॻ में असांजे ॿियनि एरियाज़ में मिठो पाणी निकिरंदो हुयो हाणे तव्हां उते नलको वग़ैरह हणायो न उहो बि कोरो पाणी थो निकिरे इहे सभु तरक़ीअ जे नाले ते असां जेके नुक़सानात पंहिंजा पाण कया आहिनि न हाणे उन्हनि ते असां मौद साईं वज़ीर आला खे गुज़िरियल साल बि हर बजट खां अॻु में 2 लेटर ॾिना आहिनि त बाबा इन्हनि वणनि खे पटरायो इन जी जाइ ते जेके माहौल दोस्त वण आहिनि निम लॻारायो या फल फ्रूट वारा जेके वण आहिनि उहे लॻारायो त उनजे माण्हू पाण बि हिफ़ाज़त सर कंदा ये पटिजंदा त वण कोन बल्कि अहिड़ा 10 ॿिया बि ईंदा हिते ब्रेक जो वक़्तु आहे हिन खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी हाज़िर था थियूं वेलकम बैक वेयर तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगन भरी शाम में डॉक्टर साहब तव्हां इहो ॿुधायो त जेके घरनि में जेके रखनि था जीअं ॿिलियूं आहिनि कुता आहिनि रखनि था ॿिलियुनि लाइ त इहो बि चयो वेंदो आहे त घटि रखजनि छो जो हुन मां इस्तेमा बि थींदी आहे पर जेके ज़ाहिर आहे एनिमल लवर आहिनि उहे किथे ॿुधंदा आहिनि ईअं कोन्हे जेको चवंदा न इस्तेमालु थिए थी ॿिलियुनि असल में ॾिसो न जंहिंखे एलर्जी जिन खे थिए थी उनखे त एलर्जी हूंदी आहे मतिलबु मिटीअ मां बि थिए थी ॿिलीअ जे वारनि मां किन माण्हुनि खे थींदी आहे बाक़ी इहो त ग़लति कॉन्सेप्ट इस्तेमालु थिए थो ॿिली जिते मूं ॾिठो आहे त जिन माण्हू एंज़ाइटी घटि कंदी आहे इलाही जेका आहे घर में तव्हां जेकॾहिं ॿिली कंहिं वटि रखियल आहे त उन डिप्रेशन उनखे कान थींदी मतिलबु ॿिली रखण जा इहे फ़ाइदा बि आहिनि इहो जेको तव्हां चओ था इस्तेमालु इहो हिकिड़ो मिथ चई सघे थी सही बाक़ी एलर्जी त मुख़्तलिफ़ शइ में तव्हां किन माण्हू खीर खां बि एलर्जी थींदी आहे किन खे अनाज खां बि एलर्जी थिए थी त एलर्जी त थी सघे थी मतिलबु अक्सर माण्हू के त पालींदा आहिनि गॾु सुम्हारींदा आहिनि हा न घणो तव्हां ॿुधायो त उहो अस्थमा कंहिंखे जनरली एलर्जी हुजे अलॻि ॻाल्हि आहे बाक़ी ईअं कोन्हे त कोई ॿिलीअ जे करे अस्थमा थिए थी अच्छा इन्हनि खे वैक्सीनेशन केतिरे अरसे में कराइणु घुरिजनि ऐं केरु त ज़ाहिर आहे जेको रखे थो उहो करे थो ऐं पर ज़ाहिर आहे उन्हनि खे उहो फीड बि उन ई हिसाब सां ॾियणु घुरिजे हिकिड़ो त बेसिकली ॿिली जॾहिं माण्हू पालींदा आहिनि त शुरू में नंढो किटनी वठंदा आहिनि छो त अटैचमेंट लाइ ज़रूरी आहे त हिकदमि जेकॾहिं वॾी तव्हां ॿिली वठी ईंदो त अटैचमेंट उहा कोन्ह थींदी त वैक्सीन जेका आहे मतिलबु 2.5 महीना जेको सो 8 वीक्स 2 महीननि खां पोइ पहिरीं वैक्सीन थींदी आहे उहा हिकिड़ी अचे थी बायोफिल PCH जे नाले सां हिकिड़ी ॿी अमेरिकन वैक्सीन बि अचे थी उन में 4 मुख़्तलिफ़ जरासीम बीमारी थींदियूं आहिनि जंहिंजी बचाव लाइ लॻंदी आहे सही उहे 2 वैक्सीनूं शुरू में लॻंदियूं आहिनि हिकिड़ी लॻाईंदा आहियूं पोइ 21 ॾींहं जो वक़्फ़ो महीने जो नॉर्मली वक़्फ़ो हूंदो पर असां 21 ॾींहं चवंदा आहियूं त अॻियां पुठियां ॾींहं थी वञनि त घटि में महीने जे विच में लॻी वञे त फस्ट लॻंदी सेकेंड लॻंदी सेकेंड सां गॾु वरी जॾहिं तव्हांजी 12 वीक जी कैट थींदी या किटन थींदी तव्हांखे रेबीज़ सभ खां ख़तरनाक वरी ह्यूमन लाइ जेका न तव्हां ॾिसो न जेको छितो थींदो आहे जेके सिंधीअ में पाण चवंदा आहियूं त उहा वैक्सीन तमामु मस्ट आहे इहा जेका रेबीज़ आहे जेको जरासीम किथां बि अची सघे थो
सही। भले तव्हांजे घर जी ॿिली आहे हा। पर रोडेंट्स चवंदा आहियूं जीअं कुआ थिया जेके जंगली ॿिया मुख़्तलिफ़ थिया त उते किथां कंहिंखे लॻी वियो उहो तव्हांजी ॿिलीअ सां किथे ई थोरो टच थी वियो थियो त उहा रेबीज़ तव्हां अचे त जेकॾहिं तव्हां पेट रखो था बायोफिल पीसीएजी में जेका वैक्सीन उहा महांगी पए थी कॉस्टली अचे नथा बि करे सघो त घटि में रेबीज़ ज़रूरी आहे तव्हां जो घर में पेट हा घर में तव्हां पेट रखो था तव्हांजे ॿारनि लाइ तव्हांजे लाइ महफ़ूज़ आहे त रेबीज़ ज़रूरु लॻाए सही। उहे 3 डोज़ तव्हांखे ॿुधायांव त उहे लॻंदा आहिनि फस्ट सेकंड बूस्टर डोज़ थर्ड बूस्ट फिर साल में हिकिड़ो दफ़ो सही। शुरू में 3 डोज़ लॻंदा पोइ उन में रेबीज़ असां चवंदा आहियूं पहिरीं हिकिड़ी लॻंदी पोइ उन खां पोइ रेबीज़ गॾु लॻाईंदो सेकंड रेबीज़ लॻंदी वरी थर्ड रेबीज़ लॻंदी उन सां गॾु बायोफिल पीसीएच जेको नालो थो वठां उन में 4 बीमारियुनि जी ॿिलीअ खे जेकी बीमारियूं थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ वायरल बीमारियूं थींदियूं आहिनि 4 क़िस्म जूं ॿिलीअ में उनजो बचाव आहे सही। त इहा वैक्सीन मस्ट आहे सही। जेको ऐं उनजे फूड जे हवाले सां बि असांखे थोरो ॿुधायो त फूड जेको ॿिलियुनि खे खाराइजे थो ज़रूरी आहे त ॿाहिरियों फूड हुजे या जेको लोकल जेको असां घरनि में ॿार जीअं खाराईंदा आहियूं ॿिलियुनि खे उहो ई खाराइजे। ॿिलियुनि में बि मुख़्तलिफ़ ब्रीड्स आहिनि हिकिड़ियूं त अचंदियूं पर्शियन उन में वरी चवंदा त भई गोल मुंहुं वारी आहे हिकु सिधे मुंहुं वारी मुख़्तलिफ़ अंग्रेज़ी उनजा टर्म्स हूंदा आहिनि ठीकु आहे पर्शियन जेके ख़ासि करे ॿिलियूं न उन्हनि खे त माना मूं वटि जेकॾहिं खिलाईंदी त आउं सजेस्ट कंदो आहियां तव्हां उन्हनि खे ठहियल ठुकियल फीड जेके मार्केट में अवेलेबल आहे अॼुकल्ह असां वटि ॾाढा लोकल फीड ॾाढा सुठा ठहनि पिया त उहा ॾिजे त बहितर आहे छो उन में सभु न्यूट्रिशन्स हूंदियूं तव्हांजे खाधे जी जेका ज़रूरत आहे न उहा जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु चिकन पिया ॾियो ऐं या घर में जेके मुख़्तलिफ़ रोटी जा टुकड़ा ॾियो था या के माण्हू सेरेलेक बि ॾींदा आहिनि त उन सां उन जूं ज़रूरतूं पूरियूं कोन थियूं थियनि तव्हां चओ त पेट तव्हांजो हेल्दी हुजे बीमारियुनि खां बचियलु हुजे त बहितर आहे त ठहियल ठुकियल जे करे फीड जेको मार्केट में अवेलेबल आहे मुख़्तलिफ़ कंपनी जा के पाण हिकिड़ी कंपनी जी ॻाल्हि कोन था कयूं पर उहो आउं सलाह इहा ॾींदुसि त बहितर उहो आहे न त घर में नॉर्मली चिकन वग़ैरह जेको आहे सो बि हॾा कोन ॾिबा बोन्स न बॉइल चिकन ॾेई सघे थो उन सां गॾु थोरो घणो चांवर बि ॾेई सघो था पटाटा मैश करे बि ॾेई सघो था इहे शयूं इहे सभु त तव्हां मसालादार शयूं ॿिलियुनि खे कोन ॾिबियूं मुंहिंजे पेट्स वारी ॻाल्हियूं था ॿुधायो पिया बिल्कुलु बिल्कुलु अच्छा जीअं हाणे मूं वटि कॉकटेल आहे इलाही माण्हू वटि घरनि में पखी बि हूंदा आहिनि तोता बि रखनि था त उन्हनि जी वैक्सीन वारी ॾींहं ताईं ॿुधी न आहे पर छा पेट्स जी वैक्सीन भी आहे असल इहे त ज़्यादातर जेके नंढा बर्ड्स रखनि था या कॉकटेल थिया बर्जरीज़ थिया या ग्रेप पैरोट थिया ॿ टे माण्हू रखनि था पढ़नि त उनजी ज़रूरत कोन पवंदी आहे मोस्टली भई तव्हां हिकिड़ी विच में तव्हां ॾिसो की तमामु वॾो मसइलो थियो राणी खेत आई बीमारी न्यू केस्टोस चवंदा आहियूं अंग्रेजी में राणी खेत चवंदा आहिनि मोरनि में विच में इहो वॾो मसइलो थियो इहा बीमारी थिए थी इन जी वैक्सीन हूअ मस्ट आहे पर छा इहो तव्हांखे हिकिड़े ॿिनि पखियुनि लाइ मिलंदी कान नॉर्मली जेका वैक्सीन असां वटि ठहे थी सा फार्मनि जे हवाले सां त तव्हां हिकिड़ो जेकॾहिं वायल मिलंदो त 1000 बर्ड्स जो हूंदो हा इहा ई मां ॿुधां ॾाढी एक्सपेंसिव हूंदी हा एक्सपेंसिव ॿाहिरि जूं लोकल वैक्सीन बि आहिनि पर ॿाहिरि मोस्टली ॿाहिरि जूं वैक्सीन थियनि थियूं अचनि ॿाहिरां थियूं त उन लाइ चयो पोइ ज़्यादातर मुंहिंजी प्रैक्टिस में बि आहे त माण्हू जेके घर में रखंदा उहे वैक्सीन कोन था कराइनि ऐं ज़रूरत एॾी पवे कोन थी पर जीअं तव्हां वटि वधीक आहिनि पखी मतिलबु हिक खां वधीक आहिनि या मतिलबु 10-15 खां वधीक आहिनि त पोइ वैक्सीन ज़रूरी आहे हा उन में 3-4 बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी वैक्सीनेशन जो हिकिड़ो शेड्यूल ठहंदो उन स्केड्यूल ते तव्हां वैक्सीन ज़रूरी आहे बाक़ी 1-2 पखी रखंदा त उन में हिकिड़ो इशू कोन्हे इन्हनि जी केयर आहे ऐं मतिलबु कीअं इन्हनि खे खाधो पीतो कीअं हिराइजे इन्हनि खे इहो वॾो हिकिड़ो ॾुखियो सुवालु आहे सर मुंहिंजे लाइ त ॾाढो ॾुखियो सुवालु मुंहिंजा कॉकटेल नथा खाइनि पिया फ्रूट नथा खाइनि छा कयानि फ्रूट नथा खाइनि ॾाढो चॉइस त हुनजी आहे न ज़ोरी त पाण कोन था खाराए सघूं न मूं ऐं चयो न बार बार हर ब्रीड जीअं मतिलबु डिफरेंट आहे हर ब्रीड जो पंहिंजो हिकिड़ो आहे हाणे तव्हां मसाला वॾा जे पेरट्स वग़ैरह आहिनि त उनखे तव्हां फ्रूट ॾींदो माण्हू ॾिसो न घर में रखंदा आहिनि तोता रखंदा आहिनि मिर्च पिया खाराईंदा आहिनि पिया खाईंदा आहिनि शौक़ सां खाईंदा आहिनि इन लाइ खाराईंदा आहिनि त मिर्च खाईंदो आहे त ॻाल्हाईंदो आहे कॉन्सेप्ट आहे इहो मुख़्तलिफ़ पखी हर क़िस्म जी शयूं खाइनि था हिकिड़ा नथा खाइनि त उनखे पाण त कुझु कोन करे सघूं बाक़ी मुख़्तलिफ़ जेको सो पखियुनि लाइ बि ठहियल ठुकियल फीड्स अचनि था मार्केट में अवेलेबल आहिनि हा तमामु बहितरीनु क़िस्म जा जेके उन में माना तव्हांजी पखीअ जूं सभु ज़रूरतूं पूरियूं थींदियूं अॼुकल्ह लोकल बि अचनि था ॿाहिरि जा बि अचनि था उहो त डिपेंड करे थो माण्हू जी जेब केतिरो इजाज़त ॾिए थी शौक़ जे हिसाब सां खीसो तव्हांखे इजाज़त ॾिए थो त तव्हां भले वठो बाक़ी हू घर में शयूं नॉर्मली तव्हां
माना इहे मेवा थिया मुख़्तलिफ़ शयूं थियूं ॿिज मिलनि था उहे तव्हां ॾेई सघो था कोई इशू कोन्हे वरी फ्री सी ॻाल्हि उहा आहे जितना मीठा डालो चवंदा गुड़ डालोगे उतना मीठा होगा सो ॻाल्हि त इहा आहे ॻाल्हि इहा ई आहे सही ॻाल्हि आहे सर तव्हां सां जेको आहे हिकिड़ो सुवालु आहे छा तव्हां सम्झो था त तव्हां बहार फाउंडेशन जो घुर्बल हदफ़ हासिल करे सघिया आहियो हासिलात ज़िंदगी जेसि ताईं आहे उहा रहंदी सम्झो न पर इहा ख़ुशी आहे त जंहिं मक़सद लाइ इदारो क़ाइमु कयो आहे उन मक़सद ते क़ाइमु आहियूं ऐं हलो पिया मंज़िल ईंदी यकीननि ज़रूरु ईंदी छो त हीअ दुनिया लास लात आहे जॾहिं असां अॻिते हलूं था त असां हिकिड़ी ख़्वाहिशूं खणी रखूं था अॻिते हलूं था त ॿिया मसइला अचनि था उनखे बि सवाल कंदा हलंदा पर असां वटि जेका पहिरियों असां ॻाल्हि कयूं पॉज़िटिविटी आहे असां उन्हनि सां गॾु गॾु चेंज थियूं था तब्दील थियूं था ऐं उनखे बहितर खां बहितर करण जी कोशिशि करे रहिया आहियूं इनशाला उमेदु आहे त निराशाई न आहे मायूस न आहियां मां चवां थो त मूं जेको मिशन खयों आहे उन जे वेझो वेझो ईंदा वञूं पिया सही सम्झनि ऐं इनशाला बहितरी तरफ़ इनशाला अच्छा मां तव्हांखे इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त हूअं तव्हां कहिड़े शहर खां तव्हांजो आहे वास्तो मुंहिंजो वास्तो नंढड़े हिकिड़े ॻोठ सां आहे ॻोठ क़ाइमु ख़ान वधियो अच्छा ऐं तालको गढ़ियासीन सही ज़िलो शिकारपुर असांखे आमतौर ते कराची वारा शिकारपुर ई पर असां हक़ीक़त मूंखे 45-46 साल असां कराची में थिया आहिनि त मुंहिंजी नौकिरी बि हिते हुई ज़ाल शादी बि हिते थी ॿार बि हिते थिया ऐं एक्टिविटीज़ बि असां 19-20 साल जी उमिरि खां असां हिते माना समाजी ख़िदमत करियूं था पिया यानी नंढी एज खां वठी ई तव्हां सोशल वर्क कंदा आया आहियो बिल्कुलु हा असां माना को अहिड़ी एक्टिविटी शहर जी न आहे जंहिंमें सचल वधो न हुजे त उन में इहो तव्हांखे कीअं मतिलबु हिकिड़ो ख़्यालु आयो तव्हांजी फैमिली में तव्हांजो बाबा भाइर या कोई हुयो या तव्हांखे पाण खे इहो शौक़ु थियो त समाजी ख़िदमत कयां हिकिड़ो शौक़ु चवंदा आहिनि घर खां ईंदो आहे असां इंतिहाई ग़रीब घराणे सां तालुक़ु रखूं था असां ॿहिराड़ीअ जे हिसाब सां जीअं हाणे साईं टुकनि जी ॻाल्हि कई न मुंहिंजे पीउ खे वॾी खंघि चवंदा आहिनि वॾी खंघि थी हुई उन वक़्तु उनजो इलाजु कोन हुयो उहो जॾहिं खंघंदो हुयो त पाड़े ओड़े जा माण्हू बि चवंदा हुआ त बाबा हाणे हिनजो कुझु बंदोबस्तु कयो ई कयो असां नंढा हुआसीं उहो गुज़ारे वियो उनजे बदिले में मूं जॾहिं उहा हिकिड़ी कसम पुरसी पंहिंजे घर जी ॾिठी त मुंहिंजी माउ ॾाढी दिलेर हुई उन असांखे हिमथायो पढ़ायो उन्हनि जे बदिले में मां अॼु जेको लाइब्रेरी जो नालो आहे उहो मां मुंहिंजी अंबड़ पब्लिक लाइब्रेरी इनजे करे बि रखियो आहे त माउर सभ खे प्यारियूं हूंदियूं आहिनि बेशक जॾहिं बि उहो कोई नालो खणंदो आहे मुंहिंजे लाइब्रेरी जो मुंहिंजी अंबड़ त उनखे पंहिंजी अंबड़ यादि ईंदी आहे बिल्कुलु ऐं इहो कंसेप्ट हालांकि मां पंहिंजे माउ जे नाले सां उहा रखी हुयो नालो पर सॼी तयारी करे छॾी हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे नूर मोहम्मद शीदी हाला जे भरिसां निज़ामाणे जे ॻोठ हुते आयो त हुन चयो त यार छो न अहिड़ो को कंसेप्ट कजे जेको नंढो अमल करण सां बि माना हर माण्हूअ खे पंहिंजी माउ यादि अचे त मां तव्हां यकीन कयो त मुंहिंजा जेके पेनाफ्लेक्स ब्यूटी शयूं जेका एडवर्टाइज़मेंट थियल हुई मां उहा सभु ख़तमु करे इहो मुंहिंजे दिलि खे लॻी शइ मां उहो ई नालो कयो त अॼु जेके बि दोस्त ईंदा आहिनि त पुछंदा आहिनि मूंखां पहिरियों यार तूं इहो नालो तजवीज़ कीअं कयो त अहिड़े नमूने सां असां पॉज़िटिव रहिया आहियूं त मां जीअं ॿुधायो मुंहिंजो वाल साहिबु उहो जेको आहे खंघि में गुज़ारे वियो त मूं हिन वक़्त ताईं स्पेशली 2018 खां वठी अॼु ताईं मूं हज़ारे मरीज़नि खे दवाऊं ॾियारियूं माशाअल्लाह सव न हज़ारे मरीज़नि खे दवाऊं ॾियारियूं आहिनि तव्हांजे समुंड में एरिया में वञी सिंध जी का अहिड़ी कुंड न आहे साईं जिते मां न वियो हूंदुसि सिंध सॼी जो समुंड हुजे बदीन हुजे दरिया हुजे बलोचिस्तान हुजे माना सभिनि जायुनि ते मां पहिरियों इहो फोकस कयो त असां पहिरियों मेडिकल कैंप्स हणंदा हुआसीं हीअ त असां इदारो मूं 2018 में पंहिंजो रजिस्टर कराए कयो न त अॻु में मां सॻा सां
ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं हुयूं, उन्हनि सां गॾिजी असां कमु कंदा हुआसीं, टोलनि जी सूरत में कमु कंदा हुआसीं। पोइ ईअं माना जीअं माण्हू ईद कंदा आहिनि न, त असां ईद बि थर जे माण्हुनि सां वञी कंदा हुआसीं, थर जे ॿारनि सां वञी कंदा हुआसीं। उते असांजा कुझु दोस्त आहिनि, जीअं अहमद सुमरो साहिबु आहे, ॿिया आहिनि, उन्हनि सां गॾिजी करे असां हिकिड़ो शयूं कलेक्ट करे ॿ टे सौ जो कपिड़नि जा जोड़ा खणी यकीन करे ईद बि घर न कंदा हुआसीं, उन्हनि सां करे पोइ वरी मोटींदा। ॿी ख़ुशी बि कोन्हे न साईं। हा, त इहे जेको वरी उन सां जेका पॉज़िटिविटी जी ॻाल्हि अचे थी न, जॾहिं तव्हां कंहिंजे कमु अचो था त ॿियनि खे त ख़ुशी थिए थी, पर जेका पाण खे ख़ुशी थिए थी न, पंहिंजो जेको आहे ज़मीर जॾहिं मुतमइन थिए थो, यार मां अॼु हीउ बहितर कयो, उनजो मापो ई न आहे साईं, उनजो माण मापो ई न आहे। तमामु घणी उनजी जेको आहे सो ख़ुशी थिए थी। ऐं सही रहूं था। मूंखां नंढा जेके आहिनि, मुंहिंजा क्लास फेलो 2-3 आहिनि, उहे 2 बाईपास कराए वेठा आहिनि। मुंहिंजो हा यकीन कयो, हुन चयो चई साईं मां 24,000 रुपए जूं दवाऊं महीने में वठंदो आहियां, खावां थो पियो, तूं छा कंदो आहे? मां चयो मां काई दवा न खाईंदो आहियां। हर शइ जेको अॼु जे दौर में बि उहो ऐं हिन माहौल में बि उहो इंसान ख़ुशनसीब आहे जेको का दवा नथो खाए। हा, ऐं दवाउनि खां असां भॼंदा आहियूं। सोशल एक्टिविटी हिकिड़ो अहिड़ो कमु आहे न, जीअं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, नंढे हूंदे खां मुंहिंजी ऐं जंहिंमें तबियत बि शामिलु हूंदो न, रही कोन सघंदो। असां जिते वेंदा आहियूं उते मतिलबु पंहिंजा दोस्त, उन क़िस्म जा दोस्त पैदा कंदा आहियूं, त सोशल कमु करिणो, दोस्तनि सां हलणो, वरी कंहिंजी हेल्प करे सघूं त उहा बि कयूं। साईं ॿुधाई न, सिहतमंद माण्हू पाण सिहतमंद थो रहे। अहिड़ो ई असांजो साईं आहे इमदाद बलोच साहिबु, तव्हां नालो ॿुधो हुजे शायदि। उन साईं दुबई में घटि 300 माण्हुनि खे रोज़गारु ॾियारियो। हिते मोरे साइड जा आहिनि, उन्हनि जेको आहे हिते पंहिंजे घर जी जेका ओता कई न, उनखे कम्यूनिटी सेंटर करे उन्हनि खे माण्हुनि खे ॾिनई। उनजे थ्रू असां हिते इलाही शागिर्दनि खे माना प्राइमरीअ खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं उन्हनि खे स्कॉलर्स ॾियारियूं। उहे पढ़िया, उहे वरी पंहिंजे रोज़गारनि सां लॻा। हिन आचर ते असां उन सां शाम मल्हाए रहिया आहियूं, उनखे रिगार्ड ॾेई रहिया आहियूं त अचो, जंहिंमें जिनसार वग़ैरह समूह साहिबु उहो बि अचे थो, राग बि थींदो, महफ़िल बि थींदी, तव्हां सभिनि खे बि दावत आहे, तव्हां अचो हुन में। त उनखे जीअरे कंहिंखे मञता जेको आहे ॾियण जेको आहे न, ऐं उन माण्हूअ हाणे उनजी जेका उहा कुवत न रही आहे, पर मां सम्झां थो त दुबई में जेको बि असांजो को सिंधी माण्हू जेको हितां वियो आहे न, उनजी साईं एतिरो तो महिमान नवाज़। ज़बरदस्त। मां अलाए केतिरनि सियासतदाननि सां उनजा फ़ोटो ॾिठा आहिनि, सोशल एक्टिविस्ट सां जेके बि उते विया आहिनि न, सभिनि खे साईं घटि में घटि उनजी महिमानी हुन कई आहे। वरी उते दुबई खां अलावा ॿियनि मुल्कनि में बि जिते हुनजो तालुक रहियो न, त उते माण्हुनि खे माना हिकिड़ो पॉज़िटिविटी इहा आहे त माण्हुनि खे तव्हां सेटल करायो न, ॼाण ॾियो, दुरुस्त ॼाण ॾियो, इहा वॾो कमु आहे। वरी ॻाल्हि आहे इहा बि, ऐं इहा अॼु जे दौर में नेकी वारो कमु आहे। बिल्कुलु ईअं आहे। इहे शयूं जेके आहिनि, अहिड़नि माण्हुनि खे मान मिलणु खपे, अहिड़नि माण्हुनि हयाती में मिलणु खपे। तारी ॻाल्हि सम्झ, हयाती में मरण खां पोइ त हर कोई यादि कंदो आहे, हयाती में जेको ॾिजे न मान, ऐं उनखे ख़ुशी बि थींदी आहे त हलो ठीकु आहे, जेरे मूंखे घटि में घटि हिकिड़ो पॉज़िटिव वे सां मूंखे यादि त कयनि, मूंखे रिगार्ड त कयनि, उनजी बि हिकिड़ी ख़ुशी थिए थी, अवॉर्ड त ॾिननि। सही ॻाल्हि। इन शइ खे बि हर कोई कोन सम्झंदो आहे, ऐं हर इंसान जी हसरत रहिजी वेंदी आहे त शायदि मूंखे लाइफ में कॾहिं त कोई मञे हा ऐं चवे हा त तूं सुठो कमु करियो आहे। मञता जेकॾहिं जेके केरु ॾींदो हुनखे, त उनजे लाइ बि हिकिड़ी साईं असां उनजा हूअं त तमामु घणा वॾा दोस्त अथसि, सभु जेके ॿाहिरि जेके बि दोस्त आहिनि न, सभु उनखे सुञाणंदा। पर मां चयो साईं हाणे ॿाहिरि वारनि खे त मां नथो घुराए सघां, पर हिते जेके आहिनि, हिते कुझु दोस्त आहिनि, उन्हनि में उनखे साईं गुलाम शाह आहे, ॿिया साईं जलाल सां उन सम्झो त उहो चए थो मूं वटि 2-3 दफ़ा आयो आहे हुते दुबई में, त हाणे उनजी तबियत सही न आहे, सम्झो मां उनखे न, पर कुझु उनजा जेके वेझा जेके माण्हू आहिनि, जेके उनखे वेझो खां सुञाणनि था, उन्हनि खे मूं दावत कई आहे त भई उहे प्रोग्राम में अचो, उन ते ॻाल्हायो, त जीअं उनखे इहा जेको आहे माना सही
जेका हुनजी मञता हुनखे मिलंदी न हुनखे भेटा मिलंदी त हू ॼण वधीक 4 ॾींहं अहिड़ो जी पवंदो माण्हू जी पवंदो सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे सर तव्हां खां पुछणु चाहींदुसि त तव्हांजी क्लिनिक किथे आहे ऐं तव्हां ऑनलाइन क्लिनिक बि कंदा आहियो जी बिल्कुलु ऑनलाइन बि कंदो आहियां मूंखे ख़बर पई न न ऑनलाइन मुंहिंजो ऑनलाइन कमु आहे काफ़ी अरसे खां वठी क्लिनिक मुंहिंजी क्लिफ्टन ब्लॉक 5 में आहे अच्छा हा ऐं तव्हांजे प्रोग्राम जी तवसत सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि छो त तव्हांजी साईं वारी ॻाल्हि त इल्मु माण्हुनि ताईं ॼाण दुरुस्त ॼाण ज़रूरी आहे काफ़ी माण्हू हिते बि मूंखे अप्रोच कंदा आहिनि ॿकरियूं असां वटि ॿकरियूं रखण जो रवाजु तमामु घणो त ॿकरी जेका आहे सा बहितरीनु पैदावार ॾिए थी ग़रीब माण्हू जे लाइ ॿकरी ठीकु ठाक कंहिं माण्हू जे घर हलाइण जो ज़रियो बि थी सघे थी जीअं साईं ॻाल्हि कई टुकनि जे हवाले सां असीं हुनखे जेको वैक्सीनेशन जेके सिंधी माण्हू टुका हणणु चवंदा आहियूं त असां वटि माण्हू जेके ॿकरियूं रखनि था ख़ासि करे उन लाइ तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां तवसत सां उन्हनि ते इहो पैगाम आहे त तव्हां ॿकरियूं रखो था तव्हां लॉस कयो था माण्हू चवंदा साईं असां रखियूं 30 ॿकरियूं 15 मरी वियूं छो मरी वियूं हुन जे पुठियां रीज़न इहो आहे त वैक्सीनेशन कोन था कराइनि ऐं वैक्सीनेशन वॾी ॻाल्हि आहे सिंध गवर्नमेंट जो केतिरा बि ॿिया खणी कहिड़ा बि असीं गिला कयूं छा कयूं पर हिकिड़ो बहितर हुनजो प्रोजेक्ट वैक्सीनेशन तव्हांजी सिंध गवर्नमेंट ॾिए थी फ्री ऑफ कास्ट जेके तव्हांजे जानवरनि लाइ सिंध गवर्नमेंट जो हर तिलके लेवल ताईं अस्पताल आहे तव्हांजी फ्री ऑफ कास्ट वैक्सीन तव्हांखे मिले थी त माण्हुनि में असां में सिर्फ़ु हिकिड़ी पंहिंजी थोरी इहा आहे त अणॼाणा इहा ख़बर न आहे त असां टाइमली वैक्सीनेशन ज़रूरु करायूं फ्री ऑफ कास्ट सर तव्हां हिकिड़े मुफ़्त में तव्हांखे शइ मिले थी तव्हां वैक्सीनेशन करायो त तव्हांजो जेको डेथ रेशियो आहे मरण जो रेशियो ॿकरियुनि में या जानवरनि में जेको आहे न घटिजी छा तमामु घटिजी वेंदो माना जेकॾहिं सम्झो त 20% आहे त उहो वञी 5% ते बीहंदो तव्हां उन मां पैदावार वधी वठंदो ऐं तव्हांजी बीमारियूं थींदियूं कोन वैक्सीन थियण सां तव्हांजो फ़ाइदो कहिड़ो आहे तव्हां चाहे पेट्स जी ॻाल्हि कयो तव्हां चाहे मेंह जी ढगी जी ॻाल्हि कयो नंढे जानवर जी ॻाल्हि कयो ॿकरी जी कयो हिकिड़ी बीमारी आहे मिसाल ॿकरियुनि में थींदी आहे PPR एॾी ख़तरनाक बीमारी थियण खां पोइ इलाजु कोन्हे 90% जो डेथ रेशियो 90% आहे माना जे 100 ॿकरियुनि में थी 90 तव्हांजूं मरी वेंदियूं ठीकु आहे त उन जे करे वैक्सीन थियलु हुजे प्रॉपर वैक्सीनेशन जो जेको पूरो हुनजो मुदो ऐं मुदे वारी वैक्सीन थियलु हुजे त तव्हां हुन बीमारी जे विच में हुन ॿकरी खे बीहारे छॾियो न कुझु न थींदसि वैक्सीनेशन जो इहो त फ़ाइदो आहे त जेकॾहिं वैक्सीन प्रॉपर तव्हां कराईंदो तव्हांजो तवजो इन तरफ़ हूंदो तव्हांजी लास्ट जेको लाइव स्टॉक में ॿकरियुनि में जानवरनि में तव्हांजो सम्झो ज़रे घटि ज़ीरो थी थो वञे उनजो हिकिड़ो स्केड्यूल ठहंदो आहे तव्हां कंहिं बि वेझे वेटनरी सेंटर ते हलिया वञो कंहिं सुठे डॉक्टर सां राब्तो कयो तव्हांखे गाइड करे वठंदो त कहिड़े तरीक़े सां वैक्सीन थींदी कहिड़े टाइम ते कहिड़ी वैक्सीन थींदी उनजो स्केड्यूल तव्हां ठाहे वठो तव्हां पाण लिखी वठो हर 3 महीने में हीअ थिए थी असांजो इलाइक़ो साईं जबलू इलाइक़ो आहे मां बेसिकली पहाड़ी माण्हू आहियां जबल जो माण्हू आहियां थाणा मुलाक़ात में तव्हां विज़िट कयो हूंदो त उते असांखे हिकिड़ी बीमारी थींदी एंथ्रेक्स असीं चवंदा आहियूं ठकाण वरी सवली सिंधीअ में चवंदा आहिनि ठकाण बड़की बि चवंदा आहिनि त राति जो तव्हांजी ॿकरी चङी भली बीठी आहे सुबुह जो उथंदो रड़ करे मरी वेंदी कुझु बि नज़र कोन्हे हिकिड़ो सिम्पटम जीअं ज़ाहिर थिए न बुखार थिए थो को खंघि थिए थी को उनमें सिम्पटम ज़ाहिर न थींदो आहे जानवर चङो भलो खाए पीए पियो सुबुह जो राति में रड़ कंदो मरी वेंदो जेकॾहिं सम्झो 50 ॿकरियूं त 30 ॿकरियूं लाइन में मरी वेंदियूं उहा आहे उन बीमारी जो नालो एंथ्रेक्स वैक्सीनेशन जॾहिं सिस्टम शुरू थियो गवर्नमेंट उहो मुख़्तलिफ़ डॉक्टरनि पंहिंजे सां करणु शुरू कई त उहा बीमारी तक़रीबन हाणे अञा कॾहिं कॾहिं उहा पवे थी वरी जॾहिं माण्हू उहो कनि था न छा चइजे नेग्लेंसी कनि था त वरी उहा अची थी वञे वैक्सीन जो फ़ाइदो तव्हां ॾिसो माना उहा बीमारी एॾी आम हूंदी हुई वीचारा माण्हुनि जा सवे सवे जानवर मरी वेंदा माण्हू चवंदा अलाए जिन्ननि माण्हुनि तस्वर हूंदो तालीम कोन हूंदी हुई त जिन था अचनि ॿकरियुनि में मारे था छॾनि छो त ज़ाहिर नज़र कुझु कोन पियो अचे न न को बुखार न को ॿियो जानवर रड़ कई मरी वियो इन जे लाइ सर तव्हां बि जेके इहे इदारनि जा जेके मालिक आहिनि जेकॾहिं मां ॾिठो आहे त इहे माण्हू ॿकरियूं मिसाल काहे इदारनि ते खणी अचनि वैक्सीन करण जे लाइ त अहिड़ो को सिस्टम कयो त जीअं उते माण्हुनि वटि वञी करे उन्हनि खे कैंप्स लॻनि थियूं वधीक बहितर आहे इन जी ॼाण ॾियण जी बि ज़रूरत आहे ॻाल्हि वरी फिरी फिरी अचे थी इन जो मेन जेको किरदारु आहे जीअं तव्हां वेठा आहियो कॾहिं अहिड़ो प्रोग्राम कयो था त माण्हुनि ते इहा ॼाण ज़रूरु हुजे त वैक्सीनेशन जो केॾो किरदारु आहे पाण इहो बीमारी आई वैक्सीनेशन हिफ़ाज़ती टुका हाणे मूं वटि मुंहिंजे ऑफिस में हर छंछर ते 12 बीमारियुनि जा नंढनि ॿारनि खे जेको आहे टुका लॻंदा आहिनि माना ॼमण वारे खां वठी असां हणाईंदा आहियूं
पर उनजी बाक़ाइदा असां वरी अवेयरनेस बि ॾींदा आहियूं माण्हुनि खे Awareness ज़रूरी आहे। मस्जिद में ऐलान कराईंदा आहियूं या हाणे त वरी इलाइक़े में सभई ख़बर पइजी वई आहे न त पुछण ईंदा आहिनि बाबा अॼु डॉक्टर ईंदो पोइ उते मां PPH वारनि जा हिन जा आहिनि उहे रखाए छॾिया आहिनि उनखे टेबल बि ॾिनी शइ बाबा हर छंछर ते सुबुह 10 बजे खां वठी 4 बजे ताईं हिते माण्हू हूंदो हुनखे असां जेको बि असांखां पुॼंदो आहे ख़िदमत चाकरी हुनजी कंदा आहियूं त जीअं इलाइक़े जे वेझनि माण्हुनि खे उनखे उते सहूलियत मिली त अहिड़ी ॼाण जेका आहे जेकॾहिं असां छो त जेके ॿकरियूं या रिढूं या जेके पालनि था न उहे माण्हू एतिरा अवेयर न आहिनि उहे पढ़ियल न आहिनि उहे शौक़ न आहिनि तालीम जो उन्हनि ताईं असांखे ई ॾियणो आहे उन्हनि खे असांखे शौक़ ॾियणो पवंदो असांखे इन करे मूं ॻाल्हि कई त हीउ प्रोग्राम त असांजो ॾिसंदा हूंदा न सॼे सिंध में प्रोग्राम ॾिठो थो वञे त माण्हू असांखे उहे बि ॾिसंदा हूंदा जेके जानवर रखनि था पर जीअं हाणे जेको आहे क़ुर्बानी जी ईद हुई ऐं जानवर तमामु घणो आयो मंडियुनि में त ज़ाहिर आहे तॾहिं बि त चेकअप्स वग़ैरह इन जानवरनि जो थिया हूंदा छो जो इलाही तादाद में इहो बि ॿुधण में ईंदो आहे त जानवर बीमार बि आहे या गर्मी बि हुई त गर्मी में बीमार बि थींदो आहे हीट स्ट्रोक जीअं थिए थो माण्हुनि में जानवरनि में बि थिए थो ऐं ॿियो छा आहे ॾिसो जेकॾहिं 500 जानवर आया मतिलबु 1000 जानवर आया हिकिड़ो जानवर जेकॾहिं का बीमारी खणी आयो त उहा ख़बर न हूंदी आहे न कुझु असां हुन हिकिड़ो इंक्यूबेशन पीरियड चवंदा आहियूं पोइ वायरस या बैक्टीरिया हूंदो आहे हिकिड़ो पीरियड हूंदो आहे 4 ॾींहं कंहिंजो 7 ॾींहं कंहिंजो 4 ॾींहं माना जिस्म में हूंदी ज़ाहिर नज़र न ईंदो त उहो जॾहिं उते खजी आयो जॾहिं मंडी में पहुतो बीमारी ज़ाहिर उहा वरी ॿियनि ताईं बि फैलिजी वई ईअं बि थिए थो ऐं इन में हिकिड़ी कॾहिं कॾहिं माण्हू ग़लती कंदा आहिनि हाणे जानवर हिन दफ़े ख़बर पई त इलाही ईद में जानवर खपिया कोन माण्हू वापसि पंहिंजे इलाइक़नि में खणी विया हाणे हितां उहा बीमारी वरी खजी वई वापसि त इहो वॾो मसइलो थींदो बीमारियूं वरी पंहिंजे ॻोठनि में खणी विया स्प्रेड वरी ईअं थी थिए पंहिंजे जानवरनि सां गॾु कंदा वेंदो उनखे थी वेंदी हिन में हिकिड़ी ॿी बि तव्हां ॼाण ॾींदो हलां तव्हां चओ था जॾहिं हिकिड़ो प्रोग्राम कयूं पिया त असां माण्हुनि ताईं रसाई त जॾहिं बि तव्हां जेकॾहिं तव्हां 50 या 20 ॿकरियूं 10 ॿकरियूं घर में कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू बि नंढा नंढा 5 जानवर रखनि था उनजी उन मां गुज़र सफ़र थिए थो खीर जो आहे गोश्त जो आहे नओं जानवर तव्हां जॾहिं माणियो पंहिंजे हुन में त पहिरीं उनखे 14-15 ॾींहं अलॻि रखो ऐं उनखे ऑब्ज़र्व कयो त का बीमारी कोन अथसि जेकॾहिं वैक्सीन कराए सघो तव्हांजे वेझो असां वटि तक़रीबन हर तहसील लेवल ताईं तहलके लेवल ताईं इवन यूनियन काउंसिल लेवल ताईं बि जानवरनि जूं अस्पतालूं आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं उते वैक्सीनेशन ब्रेक जो बि वक़्तु थियो वियो आहे ऐं जल्दी हाज़िर था थियूं ब्रेक था भली कार कंदासीं सर तव्हां इहो ॿुधायो त तव्हां सोशल मीडिया खे पंहिंजे लाइ केतिरो अहम सम्झो था ॾिसो सोशल मीडिया त सभ जे लाइ अहम आहे सिर्फ़ु असां पंहिंजे लाइ कोन था चऊं सोशल मीडिया जो हाणे कार्य इलाही वधी वियो आहे उन ते माण्हू भाड़ लॻा आहिनि ऐं थोरी देरि में जेका ॻाल्हि घणनि माण्हुनि ताईं 100 खां लखनि ताईं हली थी वञे उहा सोशल मीडिया जे थ्रू थी वञे तंहिंजे करे उन ते माण्हू वेठा आहिनि हाणे जेकॾहिं TV वञे या ॿिया जेके ज़रिया आहिनि न उन्हनि ताईं माण्हू जेसिताईं घर पहुचे तेसिताईं हाणे फ़ोन खणनि था उते ई जेको आहे ठक ठक ॾिसनि था त माना पाण वटि उहा ख़बर पहुची वञे त ॿिए जी ॻोल्हा ई कोन करणी थी पए त सोशल मीडिया जी पंहिंजी जॻह अहमियत त आहे बिल्कुलु आहे पढ़ी वरिती तव्हां जे मिसाल असां पंहिंजे ॿियनि कमनि सां वेठा हुआसीं पर बावजूद उते बि उहा अची वई त ख़बर पइजी हिते असां 15 माण्हू वेठा 15 माण्हुनि खे उहा ॼाण पइजी वई त इहा माना सोशल मीडिया जी ताक़त आहे पावर आहे न इहो त उनजी सभ जे लाइ ज़रूरत आहे असांजे लाइ बि ज़रूरत आहे हुनजी अच्छा सर हिकिड़ो अहम सवाल आहे अॼु जे दौर जे हिसाब सां एजुकेशन जे हिसाब सां ॿारनि जे हिसाब सां त कराची जे स्कूलनि में सिंधी सब्जेक्ट जस्ट हिकिड़ी खानापूरी आहे जेका पढ़ायो वञे थो इन हवाले सां तव्हांजो कोई अमली क़दम या तव्हां इन जे लाइ कुझु करे रहिया आहियो
सर इन जे लाइ बिल्कुलु तमामु बहितरीन सुवाल आहे, पर असांजे सुवालनि जा जवाब जेके आहिनि उहे हुकूमत वटि हूंदा आहिनि, सम्झो न। मां 95 खां 93 खां बल्कि 93 खां वठी मां हिते उस्ताद अॻवान रहियो आहियां। उन टाइम बि असां माना हिकिड़ा वर्कशॉप्स कराईंदा हुआसीं त ॿोली कीअं पढ़ाइजे। हाणे हिन ख़ासि तौर पोश जेके एरिया थी विया आहिनि न, उते सरकार जेके आहिनि 2012 खां बि अॻु में माना सिंधी उस्ताद भर्ती न कयो आहे। अॼु हेतिरा ॾींहं थी विया, सिंधी उस्ताद भर्ती न थियण सां एतिरे टाइम में सिंधी उस्ताद जेके आहिनि से उहे रिटायर थी विया। रिटायर थी विया त उहे जेको आहे सो उनजी जॻह ते उस्ताद ई न आयो त सिंधी उस्ताद किथां अचे। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि, असांखे सरकार लॉलीपॉप हिकिड़ो ॾींदी आहे त भई असांजे स्कूलनि में सिंधी पढ़ाई थी वञे, सम्झो न, सिंधी पढ़ाई थी वञे, 3 क्लास खां सिंधी पढ़ाई थी वञे। उनजो सादो सिंपल जवाबु हिकिड़ो इहो आहे त भुट्टे साहिब जे दौर में 73 जे आइन में हिकिड़ी कराची हैदराबाद जे माण्हुनि खे सिंधी ॿोली सेखारण जे लाइ हिकिड़ो ऑर्डिनेंस आयो हुयो। त रेडियो ते बि साईं यादि हुजे त अलाए रेडियो ऐं टीवीअ ते बि बाक़ाइदा प्रोग्राम हलंदा हुया त सिंधी माण्हू जेके आहिनि से उर्दू सिखंदा हुया ऐं उर्दू माण्हू जेके आहिनि उहो सिंधी सिखंदा हुया। उनजे लाइ उहो हिकु माना जेके सिंधी हुयासीं उहो असां आसान उर्दू पढ़ंदा हुआसीं ऐं जेके वरी उर्दू सिंधी न सम्झी सघंदा उहे वरी आसान सिंधी पढ़ंदा हुया। त उन सां माना असां ॿोली जे वेझो हिक ॿिए जे वेझो थियण जो इहो हिकिड़ो ज़रियो हुयो। हाणे उन में छा थो थिए त उहे सिंधी स्कूल अलॻि हूंदा, माना प्योर सिंधी जेके स्कूल उहे अलॻि हूंदा। हाणे छा थो थिए त असांजे प्राइवेट स्कूल जेको घिटी घिटीअ में थियो आहे उहो अलॻि टीचर अफोर्ड नथो करे सघे, तंहिंजे करे उहो सिंधी पढ़ाए कोन थो। भली स्कूल सिंधियुनि जा ई आहिनि, मालिक बि सिंधी आहिनि, पर उहे पढ़ाइनि कोन था। उहे रीज़न इहो था ॾियनि साईं असां आसान सिंधी पढ़े थो न छोकिरो। हाणे आसान सिंधी जेको पढ़ंदो ॿार उहो कानूननि माना गैर सिंधी हूंदो, जेको असांखे आइन बि चए थो आइनी तौर त आसान सिंधी उहो माण्हू पढ़ंदो जेको गैर सिंधी हूंदो, सिर्फ़ु उहा उनखे सिखण जे लाइ हूंदी। अहिड़े नमूने सां जॾहिं असां मैट्रिक ते वञूं था, 9th में आसान सिंधी जॾहिं पढ़ियोसीं, जॾहिं मैट्रिक जो तव्हांखे सर्टिफिकेट मिलियो त तव्हां उन में सिंधी नथा चवराए सघो कानूनी तौरु। उनजो ॿियो मां तव्हांखे उनजो हिकिड़ो नुक़सानु जेको ॿुधायांव त सिंधी उस्तादनि जी भर्ती थी हुई हिते वॾे पैमाने ते 2012 में। उन में हिकिड़ी इंक्वायरी आई त जेका रिक्रूटमेंट रूल्स हूंदा आहिनि कंहिं बि अपॉइंटमेंट जे लाइ रिक्रूटमेंट रूल हूंदो आहे त सिंधी उस्ताद उहो थी सघे थो जंहिंजी सिंधी मीडियम में जेको आहे मैट्रिक हुजे, अॻिते जेको बि भले हुजे। हाणे जॾहिं उहो इंक्वायरी थी त जेके सिंधी डायरेक्टर्स टाइप माना DOs हुया, ऑफिसर हुआ, उन्हनि जूं औलादूं बि जेके आहिनि उहे आसान सिंधी पढ़ियूं, तंहिंजे करे उहे सिंधी हुया ई कोन। उहे सभु बैक थिया, इंटरव्यू में पास थिया, सभु शइ थिया, पर जेको रिक्रूटमेंट रूल हुयो त भई तुंहिंजी मैट्रिक जेको आहे सिंधी मीडियम आहे ई कोन, तंहिंजे करे तव्हां सिंधी आयो ई कोन। सिंधी न आयो त तव्हांखे सिंधीअ जी पोस्ट बि न मिलंदी। त अहिड़े नमूने सां जेके असां वॾा ब्लेंडर जेके कयूं था, उन सां असां वटि असां बेसिकली सिंधी माण्हू जेके आहिनि न पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजे वतन सां तमामु घणो प्यारु कंदड़ माण्हू आहियूं, पर शऊरी ॼाण न हुजण जे करे असां अहिड़ा ब्लेंडर कयूं था, ग़लतियूं कयूं था। इंग्लिश मीडियम जे चकर में पंहिंजे ॿारनि खे जॾहिं उते असां विझूं था, उते बि सिर्फ़ु असांखे हिकिड़ो सब्जेक्ट जेको आहे सिंधी सलीस जेकॾहिं असां खणूं त तव्हां सिंधी मीडियम थी वेंदव, भली तव्हां ॿियो सभु कुझु अंग्रेज़ी में पढ़ो। त इहे शयूं जेके गाइड करण वारो जेको आहे न असां वटि न हुकूमत जा माण्हू कनि था ऐं प्राइवेट सेक्टर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय सां इहा आहे त उहे तालीम जा दुश्मन माण्हू आहिनि। उन्हनि जे करे जेका तालीम जेका आहे न अॻिते वधी नथी। जीअं तव्हां पाण चयो त तव्हां पाण मतिलबु टीचर रहिया आहियो, तव्हां पाण पढ़ायो आहे,
त कॾहिं तव्हां पाण इन शइ खे जेको आहे नोटिस कयो या अॻिते इन खे जीअं वधाए असां जॾहिं ॾिसो पढ़िया आहियूं न उन वक़्तु असां पढ़ाईंदा हुआसीं। मां हाणे असां वटि कराचीअ में हैदराबाद में सिंधी लैंग्वेज टीचर ऐं ULT माना उर्दू लैंग्वेज टीचर, उर्दू लैंग्वेज टीचर सिंधी स्कूल में अपॉइंट थींदो आहे, जेको प्योर सिंधी स्कूल हुजे उते थींदो आहे। ऐं सिंधी लैंग्वेज टीचर वरी जेको प्योर उर्दू पढ़ाइण वारो स्कूल हुजे या इंग्लिश मीडियम हुजे उते थींदो आहे। सही त उते हाणे जेको रेशो ॿुधायां थो तव्हांखे त एतिरे अरसे खां जॾहिं टीचर भर्ती न थींदा, न सिंधी लैंग्वेज टीचर न सिंधी टीचर ई भर्ती थिया आहिनि, त उहे जॾहिं टीचर जॻहियूं ख़ाली थी वियूं आहिनि त उन जी जॻह ते ॿियो को टीचर आयो ई कोन्हे त उहो अॻिते हले कीअं कहाणी, पढ़िजे कीअं। हा, या जेके हाणे एडवर्टाइज़ जेके अचनि थियूं हाणे उन जा केॾर ॿिया करे चाइल्डहुड टीचर, साईं फलाणो टीचर, नर्सरी टीचर, उन्हनि खे जेको आहे सो ॿिए तरीक़े सां, पर जीअं ही सिंध वाहिद सूबो आहे जेको पंहिंजी ॿोली पढ़े थो। सही सही। ऐं तव्हां पाण मिसाल हिते असां मीडिया सां कनेक्टेड आहियूं, सॼी दुनिया में AI ते ॿिया जेके इदारा आहिनि डिजिटल ते सिंधी सभु कुझु आहे, पर जॾहिं असां सिंधी पढ़ण वारा या पाण ॻाल्हाइण वारा जेकॾहिं सिंधी असां न ॼाणंदासीं, सही ॻाल्हि आहे, त पोइ सिंधी पढ़िजे छो? उनखे मार्केट जी ॿोली छो नथा पढ़ायूं असां? छो न असांजे जेको आहे इदारनि ते माना जेकॾहिं असांखे कंहिं बि ॿोलीअ सां इख़्तिलाफ़ न आहे, सभु ॿोलियूं जेतिरियूं माण्हू घणी ॿोलियूं ॼाणंदो ओतिरो वधीक उहो ॼाणू थींदो, पर पंहिंजी ॿोलीअ सां त असांखे पहिरियों अचणु खपे न। छो त असांजी जेका सोच, असांजा जेके ख्वाब, असांजी जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजे वतन सां जुड़ियल आहिनि। असांखे जॾहिं का तकलीफ़ ईंदी, ॾुख ईंदो या सुख ईंदो न, असां पंहिंजी ॿोलीअ में उनजो इज़हार कंदासीं। त पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण वारा ई पंहिंजी ॿोलीअ सां जेकॾहिं मुहबत न कंदासीं या उनखे न पढ़ंदासीं या इन ख़ुशफ़हमीअ में त भला हाणे तव्हां बि हिन समाज जा माण्हू आहियो, डॉक्टर साहिब बि, ऐं थाणे बुलाखान में बि प्राइवेट स्कूल खुली विया अथसि, त उते तव्हां वेंदव न त सभु चवनि था अंग्रेज़ी मीडियम स्कूल आहिनि। छा भला असांजो समाज हिते अंग्रेज़ी थी वियो आहे? तव्हां वरी जेकॾहिं मिसाल हलो उते त कंहिं बि माण्हूअ खे अंग्रेज़ीअ में दरख़्वास्त बि लिखणु नथी अचे। असांजो जेको गवर्नमेंट समाज जेको आहे, मिसाल पटे वालो आहे हिकिड़ो, उनखे जॾहिं तव्हां नोटिस ॾींदा त उहो वरी अंग्रेज़ीअ में ॾींदुसि, जॾहिं त उहो पढ़ियल बि न आहे। त असांजा ॿ टे जेके निज़ाम आहिनि न उन्हनि असांखे मुझाए छॾियो आहे। माना ख़ासि तौर सिंधी ॿोली साईं जेको माण्हू पढ़ियल आहे या जेको ॻाल्हाए थो, उहो इन्हनि सभिनि में नुमाया आहे, निर्वार आहे। मां चवंदा जंहिं माण्हूअ खे सिंधी लिखणु अचे न, उहो उर्दू, फारसी, अरबी सभु उनखे सिखण जी ज़रूरत कोन्हे। मां त घटि में घटि ईअं न, मूंखे सभु इहे अचनि थियूं, पर मां सिंधीअ जे करे उन्हनि ते दस्तरस हासिल कई। सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहिबु तव्हां इहो ॿुधायो त इन खां अलावा तव्हांजूं ॿियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि, ॿियो छा कंदा आहियो तव्हां? एज़ ए वेटनरियन खां अलावा जेको सोशल एक्टिविटीज़, मतिलबु मुंहिंजी कंपनी में अहिड़ा दोस्त आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स वग़ैरह थियनि था, सोशल एक्टिविटीज़ उनमें हिसो वठणु। जीअं तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो पढ़ण जो शौक़ु रहियो आहे, त मुंहिंजी जेका संगत आहे उहा बि इन क़िस्म जी आहे। त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा, या वरी पंहिंजे ॻोठ जे हवाले सां। त आउं जॾहिं इवन जॾहिं मैट्रिक में तॾहिं मूं हिकिड़ी तनज़ीम ठाही पंहिंजी स्टूडेंट वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन। असां बि उहो त भई असां वटि प्राइमरी स्कूल हो, पोइ वरी मिडल ताईं असां कोशिशि कई त हाई स्कूल, हालांकि असांजो उते जो MLA MPA उहो पंहिंजे हिसाब, पर असां नंढी तनज़ीम हुई, उन जे हवाले सां असां कोशिशि कई, उहा असां एप्लीकेशन मूव कराई। अॼु उहो हाई स्कूल आहे असांजे ॻोठ में, नंढो ॻोठ आहे असांजो। त असांजा त कम्यूनिटी जा माण्हू सभु तक़रीबन ॿाहिरि आहिनि, कारोबारी माण्हू आहिनि, असांजी कम्यूनिटी जा लॾे विया आहिनि, पर असांजा घर अॼु बि उते आहिनि। ऐं सभु माण्हू वरी को अहिड़ा प्रोग्राम थियनि था। मुंहिंजी कोशिशि रही हूंदी, अञा बि हिकिड़ी ख़्वाहिश आहे मुंहिंजी, हाणे कराची जा माण्हू जेका थी विया आहियूं, जॾहिं कराची में अची विया आहियूं, थोरी असांजी मसरूफ़ियात वधी वई आहे। जीअं साईं चयो त मतिलबु असांजे इलाइक़े त वरी मालवंद माण्हू आहिनि, उन्हनि जो गुज़र सफ़र जानवर ते असांजे इलाइक़े जो ख़ासि करे। त मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त अॻिते हली को अहिड़ो सिस्टम ठाहियां त उन्हनि माण्हुनि ताईं रसाई कजे, उन्हनि खे इहा घटि में घटि नॉलेज जेका ॾेई सघूं, ॼाण त ॾेई सघूं। तव्हां पंहिंजे इहा हिकिड़ी आहे, कोशिशि बि कंदो रहंदो आहियां, वेंदो बि आहियां।
ऐं मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जा ऐं तव्हां सोशल पंहिंजी जेको आहे न लाइब्रेरी वारी ख़्वाहिश बि ज़रूरु पूरी कयो जेका तव्हां अध में छॾे ॾिनी आहे। बिल्कुलु 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 उनखे बि तव्हां कंटिन्यू कयो, कोशिश त आहे, कयो। कोशिश त आहे। अॻे में असां वटि कार्नर क़ाइमु करे सघो था, असां तव्हांखे जॻह विझण लाइ बिल्कुलु बिल्कुलु मूं काफ़ी विच में न किताब घर में शौक़ु अथसि न त घर में ठाहियां लाइब्रेरी। हा मूं वटि विच में काफ़ी किताब हुआ, पोइ कीअं मूं वरी पंहिंजे थाणे बुला खान में असांजो स्कूल आहे, पोइ उनखे मूं उते हिकिड़ो उस्तादु हो असांजो, पोइ मूं चयो तव्हां मां डोनेट करे छॾिया हुनखे त भला ठीकु आहे मुंहिंजे कमु कोन था अचनि कंहिं ॿिए जे कमु अचनि। पर न कोशिशि कयो घर में जीअं लाइब्रेरीज़ इलाही माण्हुनि जे घरनि में हूंदियूं आहिनि ऐं किताब रखनि था पढ़नि था, इन सां इलाही हिकिड़ो मतिलबु फ़ाइदो बि आहे त तव्हांजा ॿार बि पढ़नि था। बिल्कुलु बिल्कुुलु किताब हाणे किताब बि डिजिटाइज़ थी विया आहिनि न, डिजिटलाइज़ लाइब्रेरी मुख़्तलिफ़ ऐं त अञा पढ़ंदो आहियां त हाणे किताब घटि था पढ़ूं वञी हुन ते करे लाइब्रेरी बि डिजिटलाइज़ आहे। डिजिटलाइज़ लाइब्रेरी वञी हुन पढ़ूं था सिंधी। मूंखे सलाह ॾेई वियो आहे त डिजिटलाइज़ लाइब्रेरी आयूं आहिनि, हा अॼुकल्ह डिजिटल कंप्यूटर ख़रीद कयो त इहो असां करे सघूं था जेकॾहिं उहो शौक़ु वरी असां हुन तरीक़े सां पूरो करूं, थोरी जॻह में घणो मवाद रखी सघिजे थो। सही ईअं ई न, मूं हीअं ॿ ॾींहं अॻु पढ़ियो पियो को सिंधी हिकिड़ो चैनल आयो जेको हुन कमु करे पियो, ओ सिंधी को AI में को आहे एक्सपर्ट, उन वरी वञी करे वेबसाइट का ठाही आहे, उन खां वेबसाइट ठाही आहे, उन ते कमु करे थो पियो। सिंध जी सकाफ़त तालीम जेके बि सिंध में जेके शयूं आहिनि या मुनफ़रद जेके असांजे सिंध जूं शयूं आहिनि उहो पंहिंजी वेबसाइट ते दुनिया ताईं पुॼाए त सिंध छा आहे, बेसिकली सिंध आहे छा। त हाणे साईं कमु करे पियो, तव्हां बि स्टार्ट कयो हाणे असांखे को अहिड़ी मौक़ो मिले त असां इन क़िस्म जो वरी इन शइ में AI जेको आहे न ॾाढो मददगार आहे तव्हांजे लाइ, ऐं AI जो इस्तेमालु मां चवां थी त सभिनीनि खे अचणु घुरिजे। ऐं कोशिशि कयो त AI जे क्लासिस तव्हां ऑनलाइन वठी सघो था फ्री ऑफ कॉस्ट, तव्हां यूट्यूब ते उन्हनि जूं जेको आहे ॾिसो वीडियोस ॾिसो, तव्हांखे सम्झ में ईंदो, तव्हां AI सां पाण बि ॻाल्हायो। हर मोबाइल जे अंदरि AI आहे हींअर, ऐं तव्हां जेकॾहिं उन सां पाण हुन सां ॻाल्हाईंदव त तव्हांखे ख़बर बि पवंदी त बेसिकली हुनजो मक़सदु छा आहे, हू तव्हांखे कीअं एजुकेट करे थो, हू तव्हांजे कहिड़नि कहिड़नि सवालनि जो जवाबु ॾेई सघे थो, चाहे उन में ऑप्शन्स आहिनि, तव्हां कहिड़ी लैंग्वेज बि तव्हां उन में सेलेक्ट करे सघो था, मेल फीमेल मर्द औरत जे आवाज़ में बि तव्हां उनखे सेलेक्ट करे सघो था। ऐं तव्हां हुन सां सवाल कयो, जेतिरा तव्हां सवाल कंदव तव्हां बेज़ार थी वेंदव सवाल करे करे, पर हू जवाबु ॾेई ॾेई बेज़ार कोन थींदो। AI हिकु अहिड़ी शइ आहे अॼु जे दौर जी ज़रूरत आहे ऐं मुस्तक़बिल आहे, ॿारनि जो मुस्तक़बिल आहे पर असांजो बि मुस्तक़बिल आहे। सो वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी जो तव्हां ॿिन्ही पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। सर लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? लास्ट में असां इहो मैसेज ॾियणु चाहींदासीं त इंसाननि लाइ आसानी पैदा कयो, सही, हिक ॿिए जे लाइ आसानी पैदा कयो, सुठा रस्ता हूंदा त उन ते हलण में सभिनि खे ॾुखियाई न थींदी। ऐं AI जे हवाले सां बि इहा आहे त पहिरियों असांजी जेका इब्तिदाई तालीम आहे न उहा हूंदी त असां इन्हनि शयुनि जा तंहिं करे तालीम ते सभ खां वधीक फोकस ॾियण जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे हिमथायो, जीअं मां दोस्तनि खे चवंदो आहियां त बाबा तव्हां ॿिए हंधि नथा पढ़ी सघो त असां वटि अचो, असां तव्हांखे उहा सहूलियत फ़राहम कंदासीं। हिते वॾो शहरु आहे, हिते हॉस्टल्स आहिनि, ॿियूं आहिनि, उन्हनि खे रहाए सघिजे थो। मतिलबु हिकिड़ा माण्हू शौक़ु रखनि था, हिकिड़ा माण्हू त उतां ई नथा निकिरनि, सम्झे न। जेके शौक़ु माण्हू रखनि था उन्हनि जी असां रहनुमाई बि करण लाइ तयारु आहियूं, उन्हनि जी जेतिरी मुमकिन हद ताईं मदद हूंदी उहा बि करण लाइ तयारु आहियूं। तालीम हासिलु कयो, जग जहान बदिलायो, दुनिया सां गॾिजी हलो। जी सर, तव्हां? आउं त पैगाम ॾींदुसि त काफ़ी मुंहिंजो ॿारड़ियुनि सां बेसिकली ॿारड़िया माण्हू हुयूं त रोज़गार ज़रिया तमामु घटिजी विया आहिनि, माण्हू बेरोज़गार आहिनि। थोरी मतिलबु पैसनि सां तव्हां जानवर पालियो, तव्हां कुकड़ियूं पालियो, तव्हां ॿकरियूं पालियो, तव्हां पंहिंजो घरु हलाए सघो था। जिते बि रहनुमाई जी ज़रूरत हुजे त असां हाज़िर आहियूं, तव्हां सां राब्तो करे सघो था, फ्री में तव्हां रहनुमाई कंदासूं। ख़ुशी थींदी त असांजे थोरी रहनुमाई सां, थोरी गाइडेंस सां कंहिंजो घरु हली पए त मतिलबु मुंहिंजी त सलाह इहा ईंदी, ख़ासि करे मूं त ॾिठो आहे ॿारड़ियुनि में औरतूं ॾाढियूं महिनती आहिनि ऐं औरतूं जेके आहिनि से घर में नंढा नंढा जानवर पाले करे पंहिंजो गुज़र सफ़र कनि थियूं, घर हलाइनि थियूं। उन में तव्हां हथु वंडायो, पंहिंजी औरतुनि जो वधायो, जेके औरतूं इंट्रस्टेड आहिनि उहे ॿ टे जानवर रखी करे तव्हां बहितर रोज़गार जो ज़रियो तव्हां लाइ पैदा। ज़बरदस्त। इंशाल्लाह विवर्स तव्हां सां मुलाक़ात कंदासीं सुभाणे। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे आरबीएस जी पूरी टीम खे ॾिदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।
शाम